अस्सलाम वालेकुम। रंगन भरी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बसि इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो, छो जो फ़क़ति हिकु दुआ ई हूंदी आहे जेका असांखे खोड़ सारी प्रॉब्लम्स खां, खोड़ सारी मुसीबतुनि खां ॿाहिरि कढंदी आहे। सो प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। रोज़मर्रा जीअं अॼु बि को न को टॉपिक हूंदो, का न का गुजारत हूंदी, का न का पहेली हूंदी, को न को सवाल हूंदो सुठो ऐं इंट्रस्टिंग टॉपिक हूंदो जेको तव्हांखे वणंदो। हमेशह जेके अॼु ताईं टॉपिक असां रखिया आहिनि उहे सभु तव्हांखे वणंदा आहिनि, पर ही अॼु वारो जेको टॉपिक आहे उहो सभिनी खे वणंदो, थोरो स्पेशल आहे ऐं ॿिनि खां टिनि ॾींहंनि खां वठी असां जेके टॉपिक रखिया आहिनि उन्हनि खे उहो टॉपिक ॿुधी करे सभिनी खे रिकॉल थियो आहे पंहिंजो नंढपण, पंहिंजो बचपन चऊं, उर्दू वर्ड आहे बचपन ऐं सिंधी में जंहिंखे असां चवंदा आहियूं नंढपण। सो हर को पंहिंजे नंढपण में हलियो वियो आहे, कॾहिं ABC, कॾहिं अलफ बे, कॾहिं जेको आहे पहाड़ा खोड़ा टेबल्स। अॼु वरी जेको आहे ख़ूबसूरत बेत आहिनि असां वटि खोड़ सारा। ज़ाहिरी ॻाल्हि असां पंहिंजे सिंधी जॾहिं पढ़ंदा आहियूं बेसिक बुनियाद फस्ट खां वठी जेको आहे पहिरियां त पटी खां वठी चवंदा हुआ, हाणे नर्सरी 1, KG1, KG2। सो बहरहाल जॾहिं खां ॿार खे पढ़ाइणु स्टार्ट कंदा आहियूं त खोड़ सारा बेत 1 क्लास में, 2 में, 4 में, 3 में, 5 ताईं, 6 ताईं, बल्कि इलाही सुठा सुठा बेत हूंदा आहिनि जेके असांखे मज़ो बि ईंदो आहे पढ़ंदे। ॿार इंजॉय बि कंदा आहिनि, उन्हनि खे यादि बि कंदा आहिनि ऐं पढ़ंदा बि आहिनि। अॼु बि असां वटि हिकिड़ो बेत आहे, उन्हनि सभिनी बेतनि मां हिकिड़ो बेत असां सिलेक्ट कयो आहे, सबक़ सिलेक्ट कयो आहे। पको पहिरियों जंहिंखे चवंदा आहिनि, पके पहिरें खां हिकिड़ो असां बेत कढियो आहे जेको मुंहिंजे ख़्याल में सभिनी खे यादि हूंदो ऐं जेकॾहिं यादि न हूंदो त तव्हां पंहिंजे ॿारनि जा किताब खोले सघो था, गूगल करे सघो था, कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हां वटि उहो अची वेंदो ऐं तव्हांखे सिर्फ़ु उहो बेत ॿुधाइणो आहे। अॼु जेको आहे बेत उहो आहे असांजो जो खीर पीए सो वीर थिए, जो खीर पीए सो वीर थिए। इहो त सभिनी खे ख़बर आहे ऐं इहो सॼो कंप्लीट ॿुधाइणो आहे, सॼो बेत तव्हांखे कंप्लीट ॿुधाइणो आहे ऐं पोइ हाणे किताब में ॿुधायो, गूगल कयो या ॿारनि जे किताब खे खोले करे पढ़ी वठो या पढ़ी ॿुधायो, नो प्रॉब्लम। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेको आहे असां काफ़ी कॉलर्स चवंदा आहिनि त भई माण्हू गूगल करे तव्हांखे सवाल जो जवाबु ॾियनि था या छा। असांखे सिर्फ़ु सवाल जे जवाब सां मतिलबु आहे, इहो इन सां मतिलबु न आहे त कंहिं गूगल कयो, कंहिंखां पुछो, छो जो असांखे इंफॉर्मेशन हिक ॿिए सां जेको आहे शेयर करणी आहे, कन्वे करिणो आहे ॿिए ताईं, त पोइ कहिड़े तरीक़े सां माण्हू करे सघे थो। सो मक़सदु इहो ई आहे त अॼु जेको बेत आहे, अॼु जो बेत बि सभिनी खे रिकॉल कंदो पंहिंजो नंढपण ऐं पंहिंजो बचपन जंहिंमें तव्हां जेको आहे पढ़ियो हूंदो त तव्हांखे उहो वक़्तु यादि ईंदो हूंदो त तव्हांखे हिन में शाबासी मिली या तव्हांखे मार मिली या दड़का मिलिया, छो जो ज़ाहिर ॻाल्हि आहे का बि ॻाल्हि असांखे यादि न आहे हूंदी, को बि सबक़ु असांखे यादि न हूंदो आहे त या स्कूल में असां दड़का खाईंदा आहियूं या टीचर खां मार खाईंदा आहियूं या वरी पोइ पनिशमेंट कंहिं न कंहिं तरीक़े सां असांखे मिलंदी आहे। सो अॼु ॾिसंदासीं त केरु केरु जेको आहे वाक़िया बि शेयर कजो, छो जो हर कंहिं सां मुख़्तलिफ़ वाक़िया बि थींदा रहंदा आहिनि। कोई पंहिंजी पढ़ाई में होशियारु हूंदो आहे, कोई कमज़ोर हूंदो आहे, कोई बिल्कुलु ई पढ़ण ते दिलि नाहे चवंदो ऐं मजबूरनि उन्हनि खे पढ़णो पवंदो आहे। त तव्हांजूं फीलिंग्स छा हुयूं जॾहिं तव्हां ही बेत पढ़ंदा हुयो, त तव्हांजी उमिरि छा हुई? जो खीर पीए सो वीर थिए, केतिरा साल थी विया आहिनि पढ़े? त सभु इहे सभु शयूं जेके आहिनि अॼु रिकॉल थींदियूं। सो बहरहाल असांखे तमामु प्यारे भाउ असांजे कॉल कई आहे, नवाब शाह खां मज़हर बलोच भाउ, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम मज़हर भाउ। हेलो, आवाज़ अचे पियो मज़हर भाउ? हेलो, शायदि मज़हर भाउ खे मुंहिंजो आवाज़ न पियो वञे। सो ख़ैर मज़हर भाउ तव्हां वरी ट्राई कयो, इनशाला तव्हांजी कॉल जेका आहे ज़रूरु मिली वेंदी। ऐं अॼु जो जेको सबक़ु आहे पको पहिरियों उतां असां कढियो आहे ऐं सबक़ु कहिड़ो आहे इहो बि मां ॿुधाए छॾियां, छो जो तव्हां वटि थोरी हिंट त हुजे। सबक़ु 20 जो ई बेत आहे, सबक़ु 20 उन जो ई बेत आहे, जो खीर पीए सो वीर थिए ऐं तमामु सुठो बेत आहे। पढ़ंदे बि मज़ो ईंदो आहे, ॿुधंदे बि मज़ो ईंदो आहे। ॿार पढ़ंदा आहिनि त मतिलबु ॿिए खे ॿुधंदे मज़ो ईंदो आहे वॾे खे, ऐं पढ़ण में बि सुठो आहे इलाही। सो बहरहाल ॾिसंदासीं त कॉल किथां कयो। हेलो अस्सलाम वालेकुम मज़हर भाउ। वालेकुम सलाम, भेण छा हाल आहे? ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक। जो खीर पीए सो वीर थिए, ॾंद
दूर लगन सुठा सोना लगन। अच्छा पूरो ॿुधायो न। आने वाली मां कुछ ॿुधायां। जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो, हाँ खुदा है यारो। भेण जी जी हींअर ई ज़मानो अची वियो आहे जो केर बि कंहिंजो न आहे यकीन कयो न, उहो पंहिंजा सचा रिश्ता रत उन्हनि में बि दार पइजी विया आहिनि, यकीन कयो त भेण। बिल्कुलु। हाँ, ऐं इहो ॻाल्हि सभिनि खे सलाम दुआ अदा अली गुल अदा अंसार मीर मोहम्मद भेण शाज़िया किल्सा ऐं अदीज सायरा सभिनि खे अवां खे सभिनि खे सलाम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। ऐं जेको आहे मज़हर भाउ खे शायदि बेत यादि कोन हुयो, को मसइलो कोन्हे। अगरि कंहिंखे यादि न आहे त को एॾी का वॾी ॻाल्हि कोन्हे का, ऐं ॿियनि खे ॿुधी ॿुधी बि यादि थी वेंदो आहे त तव्हां हाणे सभिनी खे ॿुधंदव त यादि थी वेंदो। जेको सेकेंड कॉलर हूंदो असांजो थी सघे उनखे यादि हुजे या उहो ॾिसी करे असांखे पढ़ी करे ॿुधाए, छो जो हिन में असां इहा बि इजाज़त ॾिनी आहे त भली तव्हां ॾिसी करे ॿुधायो। ऐं ख़बर त कोन्हे हिन वाक्य में त कोई असांखे जॾहिं जवाबु ॾींदो आहे त उहो ॾिसी करे ॾिए थो या वरी करे उनखे पाण खे अचे थो। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। अच्छा कॉल न आहे। सो बहरहाल अॼु जो जेको टॉपिक आहे यकीनन सभिनी खे वणंदो। ऐं जेके जेके असां टॉपिक रखिया आहिनि हिन वीक जा टॉपिक सभिनी खे वणिया आहिनि इलाही। ऐं सभिनी टॉपिक जे हवाले सां असांखे एप्रिशिएट कयो आहे। टॉपिक जे हवाले सां सभिनी चयो त तव्हांजा टॉपिक यूनिक आहिनि, सुठा आहिनि। ऐं एजुकेशन सां लाॻापियल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बि असांजा टॉपिक इलाही वणंदा आहिनि ऐं उन्हनि बि एप्रिशिएट कयो त तव्हां जेके टॉपिक रखिया आहिनि हिन हफ़्ते उहे इलाही सुठा आहिनि। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंखे नंढपण जी यादि माण्हू शेयर करे या ताज़ा थी वञे। सो बहरहाल जॾहिं बि कॉल कयो वरी हिकु दफ़ो चवंदसि हमेशह वांगुरु त टीवी जो वॉल्यूम म्यूट करे छॾिजो, टीवी जो वॉल्यूम बंदि करे छॾिजो या वरी टीवी बंदि करे छॾिजो। छो जो तव्हां ॾिसो था त जॾहिं बि कोई कॉल कंदो आहे टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे त पोइ उहो ॻाल्हि ॿोल न थी सघंदी, कम्युनिकेशन सही न थी सघंदी आहे, कॉल ट्रांसफर थींदी आहे त पोइ वरी कॉल खे डिस्कनेक्ट करिणो पवंदो आहे। इन जे करे हिन वक़्तु असांखे कॉलेज गुलशन हदीद खां अंसार खोसो भाउ लाइन ते। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण याली मदद। मौला अली मदद भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? सब खैर लॻो पियो आहे। आवाज़ ॿियो खैर आहे? अदा सिग्नल्स प्रॉब्लम शायदि तव्हांजो आवाज़ कटिजे पियो। हा दी मां तोखे बेत ॿुधाईंदमि। बेत ॿुधाईंदो? बिल्कुलु ॿुधायो। हा कचे पहिरें जे ॿुधाईंदमि, ॿियो थो ॿुधायांव। ॿियो ॿुधायो न, ही ॿुधायो जेको आउं चवां पई, छो जो असां टॉपिक इहो आहे त ॿिए जी ख़बर न आहे तव्हां सही पढ़ो पिया या न, छो जो असांखे हिन वक़्तु ही असांजे साम्हूं आहे। जो खीर पीए सो वीर थिए, दंद ज़ोर कन खता सोना लगन। हलो दी जी अॻियां अॻिते यादि न आहे, ॿियो यादि आहे चई ॿुधायां। अच्छा आवाज़ बि जेको आहे तव्हांजो सही न पियो अचे ऐं सॼो बैत बि कंहिंखे यादि न। अच्छा बैत जेको मां ॿुधायो आहे उहो ई ॿुधाइणो आहे, ॿियो न आहे ॿुधाइणो। छो जो जॾहिं सबक़ु ॿियो तव्हां खोलियो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही उन में हूंदो न, ऐं उन खां पोइ ॿियो ॿुधाइण जो कहिड़ो मतिलबु। सो बहरहाल जेके बि ॾिसी बि अगरि ॿुधाइनि था त साॻियो ई बैत ॿुधायो जो खीर पीए सो वीर थिए, बाक़ी ॿियो कोई ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, छो जो ॿियो असां वटि न आहे। त शायदि असांखे कोई यादि न हुजे, असांखे कहिड़ी ख़बर तव्हां सही पढ़ो पिया या न। सो इन जे करे जेको टॉपिक हुजे उन ते कोशिशि कंदा कयो त ॻाल्हायो, टॉपिक खां हटी करे न ॻाल्हाईंदा कयो ऐं टॉपिक जे मुताबिक़ ई हलंदा कयो। सो हिन वक़्तु असां उन्हनि खे पंहिंजे व्यूअर्स खे, पंहिंजे कॉलर्स खे ॿुधायूं जेके असांखे हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि। सो हिन वक़्तु जॉइन कयो आहे उन्हनि खे ॿुधायूं त अॼु जो असांजो टॉपिक तमामु प्यारो टॉपिक आहे। पको पहिरें जो सबक़ु 20 जो असांजो बैत रखियल आहे अॼु जो खीर पीए सो वीर थिए। इहो पूरो बैत तव्हांखे ॿुधाइणो आहे, वरी तव्हां ॾिसी करे ॿुधायो, ॿारनि लाइ किताबु खोलियो, गूगल कयो, किथां बि सर्च करे। सो बहरहाल हलूं था शिकार पर, कॉल वठूं था, ॾिसो केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। ॾिसो टीवी जो वॉल्यूम ऑन आहे। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाउ, केरु नालो ॿुधायो? अब्दुल रज़ाक शिकारपुर मां। जी अब्दुल रज़ाक भाउ। जी बाबा। ठीकु आहियो भाउ? बस मुझे कार मिलियो तव्हांजी बाबा, हफ़्तो पूरो थियो आहे, न महीनो अॼु कार मिलियो यार। ॿियो दफ़ो अच्छा 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 अदा कॉल मिली वई, पर टॉपिक ॿुधो आहे अॼु जो?
टॉपिक जो आहे इहो बेतान नंढे लाइ वारो जो याद आहे खीर तव्हांखे? पीए सो वीर थिए ॾंद ज़ोर वठनि सुठा सुहिणा लॻनि अखियुनि जोति वधे ॾाढी सूंहं थिए अॻियां ॾे खीर अम्मा पी पढ़ण वञा विच में थोरो कुझु छॾाए वियो आहे वक़्तु जो आहे पढ़े 1962 में पढ़ियो आहे ओ अच्छा वाह वाह ज़बरदस्त जी अच्छा छा कंदा आहियो पाण भाउ अॼु मां पाण रिटायर उस्ताद आहियां अच्छा माशाल्लाह अॻे ज़बरदस्त बि तव्हांजो हिकिड़ो प्रोग्राम हो जंहिंमें माफ़ कयो सारी वारो जी सारी माफ़ करणु वो बिल्कुल बिल्कुल कल आया हुया माफ़ कयो बिल्कुल उनमें मूंखे लॻो धकु साइकिल में किरी पियो हुउमि जंहिंखे भई पियो ॿुधायमि ॻाल्हि धीअ खे अॼु त हुन चयो मां धकु लॻो मूंखे माफ़ कजांइ भई अड़ो जंग मुंहिंजी भॻी आहे 3 महीना लोड़ियो आहे चोथों महीनो हले थो अञा गॾ ते पियो आहे अञा जी 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 इहो तव्हां पहिरियां बि ॿुधायो हुयो शायदि असांखे हा पहिरियों कयो इहो जॾहिं इहो सुवाल कयो जंहिं हाँ बिल्कुल बिल्कुल तव्हां ॿुधायो हुयो जी थैंक यू भाउ अब्दुल रज़ाक भाउ थैंक यू ऐं शिकारपुर मां असांखे कॉल कई अब्दुल रज़ाक भाउ ऐं अधु बेत उन्हनि ॿुधायो ऐं 1962 चयो 1962 में उन्हनि पढ़ियो हुयो ऐं उन्हनि कोशिशि कई त ॿुधाइण जी पूरो पर ज़ाहिर ॻाल्हि आहे एतिरा साल गुज़री विया आहिनि ऐं इंसान आहे थोरो हेॾे होॾे थी सघे थो पर पोइ बि यादि हुयो उन्हनि खे सुठी कोशिशि कई अधु ॿुधाए विया बाक़ी 2 टे सिटूं जेके आहिनि उहे रहिजी वियूं त ईअं ई ॿुधाइणो आहे टॉपिक ते ई ॻाल्हाइणो आहे टॉपिक खां हटी करे कुझु बि न करण जी ज़रूरत न हूंदी आहे छो जो कॾहिं कॾहिं ई असां को टॉपिक रखंदा आहियूं न माण्हू टॉपिक खां हटी करे बि ॻाल्हाईंदा आहिनि त ॿिया जेके कॉलर्स आहिनि उहे बि ॿुधनि पिया न तव्हांखे सभु ॾिसनि पिया त इहा शइ जेका आहे स्क्रीन ते सुठी न लॻंदी आहे त जेको टॉपिक हले पियो असां उन खां हटी करे ॻाल्हायूं सो बहरहाल कोशिशि कयो ऐं गूगल कयो गूगल जो वक़्तु आहे टाइम आहे सो बहरहाल कंबर खां कॉल आहे किंज़ा जी कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां किंज़ा तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु ठाक अल्लाह जो शुक्र आहे पी तव्हां लाइ सुठा था लॻो ऐं अॼु मां तव्हां लाइ सरप्राइज़ कई आहे मुंहिंजे लाइ सरप्राइज़ वाओ छा आहे ऐं मुंहिंजो ॿुधिजो सही मतिलबु भॼी वञो देरि थो थी न न बिल्कुलु पूरो ॿुधंदासीं ॿुधायो ऐं मां तव्हां गानो खणी आई आहियां केटीएन रंगीन में शाम लाइ ठाहियो आहियां वाह ज़बरदस्त ॿुधायो वाह वाह केटीएन ते प्रोग्राम हलंदो आहे सुठो उहो ई आहे रंगन भरी शाम वाह जो प्रोग्राम आयो रंगन भरी शाम आयो रंगन भरी शाम आयो सभिनी जी जान आहा रंगन भरी शाम आयो सभिनी जी जान तमामु सुठो प्रोग्राम आहे रंगन भरी शाम वाह जो प्रोग्राम आहे जंहिंजी होस्ट आहे अज़रा खान ऐं जंहिंजो डायरेक्टर आहे आबिद अली महर जेको असांजी कार कंदो आहे उहो साद अली वाह जो प्रोग्राम आहे रंगन भरी शाम रंगन भरी शाम आयो सभु जी जान आयो जेके असांजे ॿाहिरि बि तव्हांजो ई कंदा आहिनि भा मीर मोहम्मद बि भा मज़र बलोच बि भा अली बि भा ख़ालिद भुट्टो बि भा बगन ठकर बि भा हनीफ बि भाउ सनाउल्लाह बि उन में शामिल थींदो आहे प्रोग्राम आयो रंगन भरी शाम रंगन भरी शाम सभिनी जी जान जंहिंमें मुंहिंजूं भेनरियूं बि काल ई कंदियूं आहिनि अमी नईमा बि काल कंदी आहे दुआ बि काल कंदी आहे अतिशा जी हलावारी भी मिसिस समर भी काल कंदी आहे मिसिस समर शाह भी उर्जा अमारा भी कंदियूं आहिनि अनीता भी काल कंदी आहे सायरा भी उम्मी फरवाज अम्मी भी उन में शामिल थींदी आहे वाह जो प्रोग्राम आयो रंगन भरी शाम आयो रंगन भरी शाम आयो जी जान आयो भरी शाम आयो सभिनी कंहिंमें सुठा सुठा गेस्ट ईंदा आहिनि तव्हां सां कचहरी कंदा आहियूं उहे बि तमामु घरो असांखे इंटरनेट कंदा आहिनि वाह वाह माशाल्लाह प्रोग्राम आयो रंगन भरी शाम आयो रंगन भरी शाम आयो सभिनी जी जान आयो वाह 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 किंज़ा क्लैपिंग थैंक यू सो मच इतनी खूबसूरत हां बा मज़हर जी महिरबानी जमे सलाम दिनो मीर मोहम्मद जी महिरबानी जेके हमजे नालो कयो ऐं ॿुध हां सही सही
ताके गानो मुझे की लगो गानो मुझे की लगो जबरदस्त। अच्छा गानो तो सुठो लॻो पर इन जी शाइरी कंहिं कई आहे? तव्हां पाण? मां पाण कई आहे। वाह मना तव्हां त शाइर आहियो। जी जी मां तारे दी मिहनत करे ठाई है बाजार सोचे तारा ठाए मसला टाइम जी काल वनी अदरा के बुधाया। ॾाढी सुठी सरप्राइज़ ॾिनी तव्हां असांखे ऐं तव्हां जीअं चयो त तव्हांजे लाइ कुझु आहे इलाही सुठो लॻो दिलि सां जेको आहे सभिनी क़बूल कयो। अच्छा किंज़ा बेत यादि आहे? जी कहिड़ो बेत? जेको असां टॉपिक रखियो आहे जो खीर पीए सो वीर थिए। जो खीर पी थोरो यादि आहे बस गॾु नथी ॿुधायां। थोरो यादि आहे पर नथा ॿुधायो छो? अॼु मां तव्हां लाइ सरप्राइज़ खणी आयमि न तॾहिं बस। अच्छा सरप्राइज़ त सुठो हुयो पर वरी टॉपिक ते बि त ॻाल्हाइजे न। चलो ठीकु आहे भला। ऐं जेको आहे किंज़ा चयो त मूंखे थोरो यादि आहे पर आउं नथी ॿुधायां पर उन्हनि इलाही सुठो असांखे जेको आहे गानो ॿुधायो जेको असांजे प्रोग्राम ते उन्हनि ठाहियो पाण शाइरी कई एतिरी महिनत कई ऐं किंज़ा तव्हांजी वॾी महिरबानी इलाही सुठो लॻो सभिनी खे सुठो लॻो। ऐं जेको ॾिसो इहो प्यारु हूंदो आहे इहा मोहबत हूंदी आहे इहो जेको हूंदो आहे न कंहिंखे टाइम ॾियणु चइबो आहे त तव्हां दिलि सां कंहिंखे टाइम ॾियो था कंहिंजे लाइ वेही करे सोचो या कंहिंजे लाइ वेही करे को का शइ क्रिएट कयो त इहो मतिलबु तव्हांजो ख़ुलूस आहे। सो बहरहाल हिकु दफ़ो ॿीहर हलूं था शिकार पर यूनिस भाउ खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मालिक लख सां तव्हां ख़ुशि आहियो भेण? अल्लाह जो शुक्र मां बिल्कुलु ठीकु आहियां। भाउ टॉपिक ॿुधो आहे? हा बिल्कुलु भेण ॿुधो आहे। यादि आहे बेत? हा हा ॿुधायो। अमर दिनो लोट खीर में लोट इहो ईअं बेटा इहो जेको सिंधी यूट्यूब माटी लस्सी पंहिंजी काटी अमर प्यारो यूनिस भाउ ॻाल्हि ॿुधो जी अमर त लोलो ॾींदी आहे उहा न ॾे त बुख भरी वेंदासीं पर ही त असांजो जेको टॉपिक आहे उहो त ॿियो बेत आहे। अच्छा यादि त वरी इहो ई कयो आहे असां अॼु असांजो खीर पीए सो वीर थिए इहो आहे। जी जी हा तव्हां ॾिसूं था प्रोग्राम वेठो आहे टीवीअ ते। अलाए छा पिया चओ आवाज़ कटिजे पियो। प्रोग्राम ॾिसो पिया? अच्छा ठीकु आहे भाउ को मसलो कोन्हे अगरि बेत तव्हांखे यादि न आहे ॿियो कुझु चवणु चाहींदव? जी थैंक यू भाउ थैंक यू अल्लाह हाफ़िज़। ऐं जेको ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते हलंदासीं ब्रेक खां पोइ वरी कॾहिं वेलकम बैक रंगन मेरी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। IAS सां लाइन ते आहिनि तमामु प्यारो भाउ असांजो अलीगुल भट्टी भाउ उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुंहिंजी भेण सभु खां पहिरियों तव्हांजी सॼी टीम खे सलाम अलैकुम मज़र भाउ खे किंज़ा भेण खे गुड ॾींदुमि शाबत ॾींदुमि उन जे हौसले खे ऐं हुनखे अलाह ताला हिमत ॾिए ईअं ई असांजे रंगन भरी शाम जे लाइ जेको आहे सो कुझु न कुझु लिखंदी ऐं पढ़ंदी रहे बिल्कुलु तमामु कादरनि खे ऐं जेको आहे सो काफ़ी ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी तव्हां सां ॻाल्हि थिए थी छो त अहिड़ा तव्हां टॉपिक रखो था जेके मुंहिंजे मयार ते न हूंदा आहिनि पोइ मां तव्हांजी भाभी जे हवाले करे छॾींदो आहियां। अच्छा तो मसइलो इहो आहे त जेको आहे सो चवंदा आहिनि जेको आहे सो हज़ार कूड़नि खां हिकु सच भलो आहे बिल्कुलु त इन करे पोइ अॼु बि तव्हांजी भाभी जे हवाले कयां थो मां पंहिंजे लाइ सिर्फ़ु दुआ जी निगाह कराईंदुमि तव्हां सभिनि खां इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखंदो अल्लाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾींदो। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदरा कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। असांजी भाभी असांजी भाॼाई लाइन ते आहे। ख़ुशि आहियो? जी जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पहिरियां त अदरा मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जॾहिं बि मिसिस रहमान कॉल कंदी आहे यकीन कजो मूंखे पंहिंजे माइटनि जी यादि ईंदी आहे छो जो नवाज़ शाह जी आहिनि मां स्पेशली उनखे सलाम चवंदमि मां पाण नवाज़ शाह जी आहियां न। अच्छा हा ऐं सभिनी कालरनि खे चवंदमि सलाम ऐं तव्हां बि ॾाढा माशाल्लाह प्यारा था लॻो ऐं एॾो त तव्हां ॾुखियो बेत रखियो आहे। ॾुखियो बाक़ी छा असांजी त सिंधी साफ़ कान्हे इहो बेत तव्हां के असां त बचपन में पढ़ियो बि कोन हो। अच्छा पर असांजी बुकनि में त इहो बेत हो ई न। ॾिसी त माण्हू पढ़ी वेंदो न। कोशिशि कयां थी हा कोशिशि एतिरो यादि न आहे सिंधी बेतरी साफ़ हणाए तव्हांखे वरी बि सुणायां थी। ठीकु आहे ठीकु आहे। जेको खीर पीए सो वीर थिए दंद ज़ोर वठनि ॾाढा सुहिणा लॻनि अखियूं जोत वठे ॾाढी सूंह थिए खीर सफ़ा सुठो वाह ॾाढो मिठो वठी ज़ोर बदन लिंग चुस्त थियनि ॿारो अचो पियो भरे वटियूं पियो। अदरा सही आहे? हा हा बिल्कुलु सही आहे।
दे खीर अमा पी पढ़ण वञा। वाह 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 जबरदस्त। पढ़ाए त वियो अच्छा ॿुधो पढ़ी बि वियो ऐं बिल्कुलु माना ॿारनि जीअं ई पढ़ियो था जीअं ॿार पढ़ंदा आहिनि। मां फरा के जंहिंमहिल इहे बेत पढ़ाईंदी आहियां न हुनखे पोइ इहे सुर सेखारींदी आहियां त हुनजी पोइ माशाल्लाह पढ़ण में मुंहिंजा ॿार ॾाढा सुठा आहिनि भई। न माशाल्लाह माशाल्लाह इलाही सुठे तरीक़े सां तव्हां ॿुधायो ऐं पढ़ी वियो तव्हांजी सिंधी त सुठी आहे इलाही। बस थोरी घणी एतिरी पहिरियां त सही पर इहो बेत हो न असां न पढ़ियो। मां चयो ॿियो को बि हुजे हा त मां त इज़ीली ॿुधाए वञा। अच्छा पोइ हे कीअं मतलब तव्हांजो प्रोग्राम सुठो हो पर वरी असांजी काल एतिरो मज़ो न पियो। अच्छा सही सही सही। भला ही तव्हां घणा दफ़ा पढ़ियो? माशाल्लाह तव्हांजो। अच्छा भाभी ॻाल्हि ॿुधो सुठो पियो लॻे थोरी चेंजिंग पई लॻे असांखे। अच्छा महिरबानी। मां चयो ही बेत तव्हां घणा दफ़ा पढ़ी ॾिठो? इहो यकीन 4 दफ़ा 4 दफ़ा पढ़ंदी रही आहियां मुझे चलो जेतिरो पढ़ी सघां ओतिरो पढ़ां थी। अच्छा अच्छा किताब किथां आयो सिंधी वारो? किताब ना आयो मां गूगल ते सर्च कयो। गूगल जिंदाबाद जबरदस्त सही। गूगल ते सर्च करे पोइ मां पढ़े पई छोकिरी पोइ 2 दफ़ा रिपीट कयो आहे पोइ मूं चयो ॾिसां थियो त सही आहे न त पोइ जेको हाल आहे। न न न तमामु सुठो जबरदस्त माशाल्लाह। ॿियो कुझु चवणु चाहींदव? पर हज़रत तव्हांजी प्रोग्राम माशाल्लाह ॾाढो सुठो आहे। असांखे पंहिंजो बचपन यादि थो अचे यकीन कंदो ॾाढो सुठो आहे। ऐं स्पेशली तव्हां सभिनी जे लाइ सलाम अरे ताहिर जे लाइ स्पेशली सलाम। वालेकुम सलाम। ओके अल्लाह हाफ़िज़ हज़रत अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। आमीन अल्लाह हाफ़िज़। अली गुल भाउ असांजो तमामु प्यारो कॉलर ऐं तमामु प्यारो भाउ ऐं उन्हनि जी वाइफ माना असांजी भाभी ऐं भाॼाई ऐं तमामु सुठे तरीक़े सां ॿुधायो भाभी असांखे बेत ऐं उन्हनि चयो त सिंधी शायदि मुंहिंजी एतिरी सुठी न आहे पर सिंधी त सुठी आहे। छो जो वाक़ई में ईअं आहे त किन जा इहे बेत पढ़ियल आहिनि किन जा न आहिनि पढ़ियल। हाणे जेके बेत आहिनि उहे अलॻि आहिनि जिन पहिरें दौर में पढ़िया उहे अलॻि आहिनि त पर मक़सदु इहो आहे त सिंधी सुठी हूंदी त बेत को बि हुजे माण्हू पढ़ी वेंदो। सो बहरहाल वॾी महिरबानी अली गुल भाउ ऐं अली गुल भाउ जे लाइ स्पेशली सभु दुआ कयो त उन्हनि जी तबियत जेको आहे तव्हां ख़बर आहे त थोरी नासाज़ रहंदी आहे पर बिल्कुलु सही थी वञनि ऐं थोरी घणी जेके तकलीफ़ूं आहिनि अलाह साईं उन्हनि खे माफ़ु करे ऐं उन्हनि खे वॾी ज़िंदगी ॾे वॾी हयाती ॾे। सो बहरहाल असांजी त हमेशह हर कंहिंजे लाइ दुआ हूंदी आहे छो जो असांखे सभु यादि रखंदा आहिनि मूंखे मुंहिंजी टीम खे सभु पंहिंजी दुआ में यादि रखंदा आहिनि त इहा बि हिकिड़ी ख़ुशनसीबी हूंदी आहे इंसान खे त केरु कंहिंखे दुआ ॾे। सो हिन वक़्तु असां सां लाइन ते आहिनि फैज़ मोहम्मद रिंदभा थरपारकर खां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां बि ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र भाउ टॉपिक ॿुधो आहे? जी 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 यादि आहे बेत? कुझु यादि आहे। कुझु यादि आहे पूरो यादि न आहे? पूरो यादि बि न आहे। असां थरपारकर में इलाइक़ो अहिड़ो स्कूल ई कोन्हे मास्टर ई कोन्हे किथे पढ़ूं किथे यादि करूं। अच्छा अच्छा छो भला स्कूल न आहिनि थरपारकर में? वजह स्कूल आहिनि नदी पर मास्टर कोन था अचनि त ईअं पघारूं खाई वेठा आहिनि। वजह छा आहे मास्टर न अचण जी? हा साईं मास्टर अॼु हिते न आहे। तव्हां कॾहिं शिकायत न आहे कई त असांजे ॿारनि खे केरु पढ़ाइण जे लाइ न आहे स्कूल त आहिनि पर केरु पढ़ाइण वारो न आहे? साईं असां चयो आहे मैदान ते चयो आहे कंहिं चयो आहे केरु ॿुधई कोन थो। अच्छा तव्हांजो ॻोठु जेको आहे केतिरी मतिलबु केतिरी आबादी आहे टोटल? जी आबादी अॼु हिते थिए कोन थी पाणी पीअण जो असांखे वॾी मुश्किलात आहे 300 फुट हेठां पाणी आहे। अच्छा वरी बि ॻोठ में ज़ाहिर ॻाल्हि आहे ॻोठ आहे त केतिरा लॻभॻि माण्हू रहंदा? जी जी माण्हू केतिरा रहंदा आहियो ॻोठ में? 100 200 300 माण्हू असांजे घर ॻोठ में 200 250 घर आहिनि। 200 250 घर आहिनि त पोइ उते 250 घर थी वेंदा। अच्छा 200 250 माण्हू तव्हां सभु मिली करे जेकॾहिं निकिरंदो त ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांखे मास्टर न मिली वेंदो हिकिड़ो स्कूल जे लाइ? न मास्टर अहिड़ो अचे थो बस 5 मिंट अचे थो अॼु स्कूल बंदि करे टाइम खां अॻु हली थो वञे। अच्छा चलो इंशाल्लाह ऐं असांजो प्रोग्राम जेको आहे उहो हर हिकु जॻह ते पुॼंदो आहे। सो हिकिड़ो मैसेज आहे जेको हलियो वियो। बहरहाल बेत ते ईंदासीं। बेत तव्हांखे जेतिरो यादि आहे तव्हां ॿुधायो भली। खीर थिए सो वीर थिए ॾंद ज़ोर वठनि ॾाढा सुहिणा लॻनि ते अमा मां खीर वञा पर एतिरो यादि कोन्हे। सही 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 फैज़ मोहम्मद भाउ थैंक यू सो मच। ऐं जेको आहे थरपारकर खां फैज़ मोहम्मद भाउ कॉल कई।
ऐं इलाही मतिलबु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त 200-250 घरनि ते मुश्तमिल हिकिड़ो ॻोठ ऐं उन में स्कूल त आहे पर उते टीचर्स जेके आहिनि पढ़ाइण लाइ नथा वञनि ऐं आला इख़्तियारियूं जेके आहिनि उहे ख़ामोश आहिनि त इहा मतिलबु असां छा था चई सघूं हिकिड़ो आम माण्हू कुझु चई नथो सघे बसि इहो ई चई सघे थो त रिक्वेस्ट करे सघूं था त जल्द खां जल्द उते जेको आहे टीचर मोकिलियो ऐं ॿारनि जो जीअं असांजो आहे बि त एजुकेशन ते ध्यानु ॾियो जेतिरो थी सघे त पढ़ाई ते ध्यानु ॾियो त जंहिं स्कूल या जंहिं इलाइक़े या कंहिं ॻोठ में टीचर ई न हूंदो त उतां जा माण्हू कीअं पंहिंजा ॿार पढ़ाइनि सो बहरहाल कॉल आहे कराची खां सकीना शाहिद हेलो अस्सलाम वालेकुम टीवी जो वॉल्यूम ऑन सकीना शाहिद हेलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो अल्लाह जो शुक्र तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो पिया टीवी जो वॉल्यूम सकीना टीवी जो वॉल्यूम ऑफ कयो प्लीज जी जी ऑफ करे छॾियो जी जी बिल्कुलु अच्छा अच्छा हमेशह आऊं चवंदी आहियां त टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे त पोइ कॉल डिस्कनेक्ट करणी पवंदी आहे अच्छा कॉल डिस्कनेक्ट करणी पवंदी तव्हांजी टीवी जो वॉल्यूम ऑन आहे जी जी सॉरी हेलो हेलो सकीना सकीना गुम थी वई सो ऐं ॾिसो बार बार चवण खां पोइ बि वरी लाइव मां चवां पई त टीवी जो वॉल्यूम बंदि कयो त बि जेको आहे उहो म्यूट नथा कनि त पोइ छा कजे पोइ कॉल डिस्कनेक्ट करणी पवंदी आहे सो हिकु दफ़ो ॿीहर कोशिशि कयूं था हुननि सां ॻाल्हाइण जी हेलो अस्सलाम वालेकुम सकीना वालेकुम अस्सलाम अदी कहिड़ा हाल आहिनि मां बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह जी शुक्र अल्लाह जो प्रोग्राम ॾिसो पिया जी जी बिल्कुलु टीवी जो वॉल्यूम बंदि आहे जी बिल्कुलु बंदि आहे सही सही अच्छा फर्स्ट टाइम कॉल कई आहे जी जी मां फर्स्ट टाइम कॉल कई आहे अच्छा प्रोग्राम ॾिसंदा आहियो जी हा त कॉल अॼु भला कई आहे या नंबर डायल कंदा मिलंदी न आहे न फर्स्ट टाइम ट्राई कई अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट टाइम में लगी रही है अच्छा अच्छा सकीना खां पुछंदासीं स्टूडेंट आहियो या हाउस वाइफ आहियो छा कंदा आहियो हाउस वाइफ आहियो जी जी ज़बरदस्त माशाल्लाह अच्छा अॼु जो जेको सवाल आहे उहो ॿुधो आहे जी जी याद आहे बेत जी बिल्कुलु याद आहे ॿुधायो ॿुधायो सकीना पीर सो वीर थिए दस्तोर वठन दसहना लगन अच जोत वठन सूं थियन वठी जोर बदन लंग चुस्त थियन खीर सफ़ा मिठो वाह ॾाढो मिठो ॿार अचो पियूं भरे खीर वधियूं दे खीर अमां पी पढ़ण वञा वाह 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 ज़बरदस्त अच्छा सकीना जी अच्छा मां इहो बि पुछणु चाहियां त तव्हां जेको आहे ही बेत कॾहिं पढ़ियो केतिरा साल पहिरीं ये मूंखे काफ़ी सॉरी 20-25 साल थी चुका है अच्छा 20-25 साल वाह वाह माशाल्लाह तब याद आहे तव्हांखे जी हाँ कॾहिं कॾहिं यादि ईंदो आहे वरी हींअर तव्हांजो प्रोग्राम ॾिठो उन में थोरो तव्हां ॿुधाए त यादि करण जी कोशिशि कई असां अच्छा ज़बरदस्त माशाल्लाह प्रोग्राम खे रोज़ ॾिसंदा आहियो जी प्रोग्राम रोज़ ॾिसंदा आहियो जी जी रोज़ ॾिसंदा आहियूं अच्छा कॉल भला अॼु तव्हां नंबर डायल कयो इहो छो इन जो रीज़न छा हुयो रीज़न इहो जो अॼु असांखे इहा चीज़ यादि हुई बेत यादि हुई इन्ही करे अच्छा बेत यादि हुयो तॾहिं वाह वाह ऐं उहे बि असां जेके टॉपिक रखंदा आहियूं उहे ईज़ी त हूंदा आहिनि हा दी पर थोरो मसरूफ़ियत हूंदी आहे ही टाइम हूंदो आहे न ऐं हलंदे घुमंदे टीवी ॾिसंदी आहियां न अच्छा इन हिसाब सां अॼु वेठा हुआसीं सुकून सां इन करे इलाही सुठो लॻो तव्हां कॉल कई ॿियो कुझु चवणु चाहींदव न बसि सुठो पियो लॻो तव्हां सां ॻाल्हि थी मुंहिंजी महिरबानी सुठो लॻो मूंखे बि सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे सकीना जी थैंक यू अल्लाह हाफ़िज़ थैंक यू टेक केयर थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग ऐं जेको आहे सकीना शाहिद बि असांखे तमामु सुठो बेत ॿुधायो ऐं पूरो ॿुधायसि ऐं सुठे तरीक़े सां ॿुधायसि अच्छा उन्हनि चयो त मूंखे लॻभॻि पढ़े जेको आहे 25 साल थी विया आहिनि त 25 साल बि वॾो अरसो हूंदो आहे ऐं जेको फर्स्ट असांजो कॉलर जीअं असांखे सही ॿुधायो उन चयो त आऊं 1962 में पढ़ियो हुयो ऐं उन्हनि खे यादि हुयो पर थोरो ॿ लाइनूं जेके लास्ट वारियूं उन्हनि खां विसरी वियूं बाक़ी उन्हनि बि सही ॿुधायो सो एतिरे अरसे खां पोइ त तव्हां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त मेमरी
केतिरी तेज़ आहे। सो हर कंहिंजी मेमरी हिकु जहिड़ी न हूंदी आहे। काफ़ी माण्हू जो अगरि बार बार पढ़ंदा आहिनि वरी विसरी वेंदी आहे शइ। काफ़ी माण्हू ईअं हूंदा आहिनि हिकिड़ो दफ़ो पढ़ंदा आहिनि उन्हनि खे सॼी उमिरि उहा शइ यादि हूंदी आहे। सो सकीना जी लॻे थो मेमरी जेका सुठी आहे, एतिरा साल पहिरीं जो पढ़ियल वरी थोरो घणो ॿुधी करे ऐं उनखे रिकॉल थी वियो थियो ऐं एतिरा साल पहिरियां पढ़ियल शइ खे उन्हनि तरतीबवार पढ़ी ॿुधायो। सो बहरहाल सकीना जो बि नालो असां लिखी छॾींदासीं छो जो उन्हनि बि असांखे सही ॿुधायो। ऐं हाणे जेको कॉलर हूंदा त ॾिसंदासीं केरु हूंदो, किथां हूंदो ऐं उनखे केतिरा साल थिया आहिनि इहो बेत पढ़े ऐं कहिड़े तरीक़े सां ॿुधाइनि था, या वरी जेको आहे कुझु जीअं ॿाहिरि असांजा न ॿुधाए सघिया आहिनि उअं ई ॿुधाए सघनि था या नथा ॿुधाए सघनि त ख़बर पवंदी कॉल खां पोइ जेको असां कॉल कंदो। अच्छा, वॉल्यूम जे अलावा इहो चवंदुसि टीवी जो वॉल्यूम हमेशह ॾिसो। सकीना जो पहिरियां टीवी जो वॉल्यूम ऑन हुयो त उन्हनि सां ॻाल्हि न पई थी सघे ऐं इहा शइ मतिलबु थोरो डिस्टर्ब करे पई। सो हमेशह कोशिशि कंदा कयो त टीवी जो वॉल्यूम बंदि रखंदा कयो। सो हिन वक़्तु असांखे कॉल आहे काछे खां हाफ़िज़ मोहम्मद मिठल भाउ जी, असांजो रेगुलर कॉलर, तमामु प्यारो भाउ। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भेण, ख़ैरात बि सही आहे भेण? मां बिल्कुलु ठीकु भाउ, तव्हांजी दुआ। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैर अलाह जी। तव्हां भेणियूं जूं दुआऊं अलाह साईं तव्हांजे चैनल खे आबाद कंदो, अलाह साईं तव्हांखे आबाद कंदो। आमीन आमीन। ॿियो भाउ बेत यादि आहे? बेत यादि कोन्हे। खीर पीए सो थे अची चुस्त थिए ॾंद ज़ोर वठनि। हाणे मां बुलो माण्हू हीअं मस्जिद में काल पे तव्हां दुआऊं मुंहिंजूं खोड़ अथव, दुआऊं मुंहिंजूं गॾु अथव। असांखे ॿियो कुझु खपे बि न मिठल भाउ, बसि दुआ ई खपे। बसि मां अलाह जे घर में काल करे मुंहिंजा दोस्त हाफ़िज़ पढ़े तीरो बशीर पठान मुंहिंजा घर में घणा सलाम तव्हांखे। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी भाउ। कुझु कंदो आबाद कंदो, आबाद कंदो तव्हांखे अलाह साईं। आमीन, थैंक यू। ऐं मोहम्मद मिठल भाउ अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे। ऐं जेको आहे हाफ़िज़ क़ुरान आहिनि ऐं वॾी ख़ुशनसीबी आई आहे असांजी त अलाह जे घर मां वेही करे असांखे कॉल कंदा आहिनि ऐं उतां जेको आहे दुआऊं ॾींदा आहिनि, मतिलबु डायरेक्ट दुआऊं जेके आहिनि उहे क़बूल थींदियूं आहिनि। सो बहरहाल ख़ुशनसीबनि में असांजी टीम मुंहिंजो नालो उन लिस्ट में शामिल आहे त असांखे जेको आहे बिना कंहिं मतिलब जे, बिना कंहिं लालच जे एतिरियूं खोड़ सारियूं दुआऊं मिलंदियूं रोज़ असांजे पूरे चैनल खे। सो ख़ुशनसीबनि जी लिस्ट में असां हेठि लिस्ट ते आहियूं। सो अलाह जो शुक्र आहे। ऐं सभु असांजे लाइ दुआ हूंदा आहिनि, असां बि सभिनी खे दुआ कंदा आहियूं ऐं हिक ॿिए खे इंसानु ॿियो कुझु नथो ॾेई सघे सवाइ दुआ जे ई। सो दुआ इहा ई शइ आहे जेका असांखे खोड़ सारे प्रॉब्लम्स मां कढंदी बि आहे। ऐं वाक़ई असांजे प्रोग्राम जे थ्रू एतिरा खोड़ सारा वाक़िया तव्हां ॿुधा बि आहिनि, ॾिठा बि आहिनि ऐं माण्हू शेयर बि कंदा आहिनि त दुआ सां असांखे केतिरी जेको आहे फ़ाइदो थियो। दुआ जे करे मुंहिंजी हीअ तकलीफ़ जेका आहे उहा दूरि थी वई आहे। दुआ जे करे आउं हिन मुश्किलातुनि खां ॿाहिरि निकिरी आयसि। सो दुआऊं ॾींदा रहो ऐं ॾींदा रहो हमेशह। सो हलूं था हैदराबाद। रियाज़ सुमरो भाउ सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भेण रियाज़ सुमरो पियो ॻाल्हायां। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? अॼु तव्हां ख़ुशि आहियो भेण? बिल्कुलु ठीकु, अल्लाह जो शुक्र। तव्हां ॿुधायो? फर्स्ट क्लास। अदी हाणे मां तव्हांखे उहे थो ॿुधायां जीअं मूंखे साईं पढ़ायो तक़रीबन 42-43 साल अवल। अच्छा, वाह, ओके। साईं परतोषम दास हूंदो हुयो असांजो। अच्छा। पोइ मूंखे पढ़ायो वई, पोइ मूंखे यादि आहे त मां ओड़े नमूने तव्हांखे ॿुधायां थो। ठीकु आहे भाउ, ॿुधायो। जो खीर पीए सो वीर थिए, ॾंद ज़ोर वठनि सुठा सुहिणा लॻनि, अखियूं जोत वधे ॾाढी सूंह थिए, वठे ज़ोर बदन लिंग चुस्त थियनि, खीर सफ़ा सुठो वावा ॾाढो मिठो, ॿारो अचो पीऊं भरे खीर वटियूं, सभु ज़ोर वठूं पी खीर वधूं, ॾे खीर अमा पी पढ़ण वञा। वाह 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 वाह, ज़बरदस्त। रियाज़ भाउ तमामु सुठो तव्हांजे उस्ताद जे पढ़ाइण जो तरीक़ो आहे जेको तव्हांखे अञा ताईं यादि आहे। अच्छा, जेके बि असां हिन हफ़्ते में टॉपिक रखिया आहिनि लॻभॻि असां जेको आहे बेत रखिया आहिनि या वरी जीअं असां 2-3 ॾींहं पहिरियां खोड़ो रखियोसीं, अलफ़ बे रखीसीं, ABC रखीसीं, इहे टॉपिक तव्हांखे कीअं लॻंदा आहिनि? एज़ अ व्यूअर तव्हां ॿुधायो। न अदी आहिनि त तमामु सुठा प्रोग्राम, सुठो आहे, पर असांजी कुझु इहा मजबूरी हूंदी आहे जो असां आहियूं जॉब वारा माण्हू, पोइ उनजे करे असां जो कॾहिं प्रोग्राम ॾिसी था सघूं, कॾहिं नथा ॾिसी सघूं, कॾहिं साइड ते ड्यूटी आहे,
पूरो सिंध बलूचिस्तान वञणो पवंदो आहे, पोइ कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे। चलो जॾहिं बि टाइम मिलंदो आहे तव्हांजो प्रोग्राम ज़रूर ॾिसंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं शामिल थियण जी बि, पोइ कॾहिं काल मिलंदी आहे कॾहिं न मिलंदी सही आहे। सही। त जॾहिं जॾहिं तव्हां प्रोग्राम ॾिठो आहे त तव्हांखे टॉपिक कीअं लॻंदा आहिनि? तमामु सुठा भेण, तमामु सुठा टॉपिक सुठा लॻंदा आहिनि तॾहिं त काल कंदा आहियूं नी। टॉपिक सुठा न लॻनि त अॼुकल्ह ॾिसो था केॾो फास्ट दौर आहे, कंहिंखे टाइम आहे जो तव्हांजो टॉपिक ॿुधे प्रोग्राम ॾिसे। लाज़मी आहे प्रोग्राम सुठो आहे, तव्हां सुठा टॉपिक था रखो, असांखे पुराणी यादूं थियूं अचनि। हाणे तव्हांजी ही रखियो, ही 3 साल अवल मां पंहिंजी फेसबुक ID ते सभु बेत रखिया आहिनि, पर पोइ इहे मां पढ़ंदो आहे मूंखे मज़ो ईंदो आहे, मूंखे साईं जन यादि पवंदा आहिनि, पंहिंजो नंढपण यादि पवंदो आहे। ॾाढी ख़ुशी थींदी आहे ही तव्हां जेके टॉपिक रखो था इन्हनि सां असांखे ख़ुशी थींदी आहे ॾाढी। थैंक यू रियाज़ भाउ। ठीक भेण, ॿियो कुझु चवणु चाहींदो? सभिनी खे मुंहिंजा सलाम। वालेकुम सलाम। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। रियाज़ भाउ वॾी महिरबानी तव्हां कॉल कई ऐं रियाज़ भाउ असांखे हैदराबाद खां कॉल कई ऐं तमामु सुठे तरीक़े सां बेत ॿुधायो ऐं अच्छा उन्हनि चयो त 43-44 साल पहिरीं हुननि खे पंहिंजे उस्ताद जेको आहे जंहिं तरीक़े सां पढ़ाइणु सेखारियो हुयो त उन्हनि खे उहो तरीक़ो अञा ताईं मतिलबु यादि आहे। सो जीअं कल्ह जेके टीचर असां वटि आया त उन्हनि बि ईअं चयो त पढ़ाइण खां वधीक सेखारण जो असरु वधीक थींदो आहे, त कंहिं ॿार खे तव्हां पढ़ायो था पर उन सां गॾु अगरि सेखारियो था त उहा शइ उन खां कॾहिं बि नाहे विसरंदी ऐं उन जल्दी ईज़ीली सिखी वेंदो आहे। सो रियाज़ भाउ बि मतिलबु सिखियो आहे, पढ़ियो त आहे पर उनखां वधीक उहो सिखियो आहे जहिड़े तरीक़े सां हू बेत ॿुधाए पियो ऐं उन्हनि चयो त जॾहिं बि टाइम मिलंदो आहे त प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ऐं टॉपिक जे हवाले सां उन्हनि जो टॉपिक सुठा आहिनि तॾहिं त ई माण्हू टाइम कढी ऐं कॉल कनि था। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पर असांजो बि हक़ आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जे बारे में तव्हांखां पुछंदासीं ऐं हर कॉलर खां पुछंदा आहियूं। कॉलर खां अगरि न बि पुछंदा आहियूं त सभु ॿुधाईंदा आहिनि, सभु अॼु ताईं हमेशह असांजे प्रोग्राम जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह हमेशह सभिनी तारीफ़ कई आहे, सभिनी एप्रिशिएट कयो आहे, सभिनी हौसला अफ़ज़ाई ॾिनी आहे। का कमी कोताही हूंदी आहे त बि उहा बि तव्हां ॿुधाए सघो था, असां हमेशह खुलम खुला चवंदा आहियूं त का बि कोताही का बि कमी हुजे तव्हां ॿुधाए सघो था, छो जो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। सो हलूं था कलंदर जी नगरी सेवण ऐं ॾिसूं था केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम रफ़ीक भाउ। वालेकुम अस्सलाम रफ़ीक रंगारा सेवण मां। जी जी कीअं ख़ुश हो तो सही है तव्हांजी? अल्लाह जो शुक्र, तव्हांजी दुआ भाउ, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ख़ैरियत सां आहियूं, उमेद सभु ॾिसंदड़ ॿुधंदड़ सिंधवासी पाकिस्तानी बिल्कुलु ख़ैरियत सां ख़ुशि हूंदा ऐं तव्हां जेके 2-3 टॉपिक रखिया आहिनि 2-3 ॾींहं मां ॾिसंदो आहियां, जॾहिं मौक़ो मिलंदो आहे वक़्तु मिलंदो आहे प्रोग्राम चाह सां ॾिसंदो आहियां त इन में अनपढ़ियल माण्हू शामिल थी नथो सघे ऐं जेके पढ़ियल आहिनि उहे शामिल थी सघंदा, लेकिन कंहिंखे वरी यादि हूंदो कंहिंखे यादि न बि हूंदो त माज़रत तव्हां चवणो पए थो त मुंहिंजो बि नालो अनपढ़ियलनि में लिखी छॾियो, छो जो ज़िंदगी आहे मुख़्तलिफ़ ज़िंदगी आहिनि मामला आहिनि, इंसानु पढ़ी नथो सघे, पोइ ज़िंदगी जूं कई ॻाल्हियूं आहिनि उहे हींअर मां शेयर नथो करे सघां तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू। दिलि हूंदी आहे हर प्रोग्राम में शामिल थियूं पर टॉपिक कहिड़ा ॾुखिया आहिनि जिते असां ॻाल्हाए न सघंदा। अच्छा रफ़ीक भाउ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, ज़रूरी न आहे त अगरि जेकॾहिं तव्हां पढ़ियल न आहियो ऐं तव्हांखे टॉपिक ते नथो ॻाल्हाइण अचे त तव्हां प्रोग्राम में नथा कॉल करे सघो। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे, तव्हां कॉल करे सघो था, प्रोग्राम में तव्हांखे पसंदि अचे थो, ॿियनि जूं ॻाल्हियूं तव्हांखे वणनि थियूं नथियूं वणनि, तव्हां इहे सभु शेयर करे सघो था, ज़रूरी थोरी तव्हां टॉपिक ते ॻाल्हायो। थोड़ी शर्मिंदगी थींदी आहे, न न न न अहिड़ी का ॻाल्हि प्रोग्राम हले थो दुनिया ॾिसे थी पोइ इन में थोरो परेशान थींदो आहे, ॿियो कुझु न आहे। न न न तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं तव्हांजी पंहिंजी भेण आहे नंढी ऐं जॾहिं बि तव्हांजो दिलि चए तव्हां कॉल कंदा कयो ऐं का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे, टॉपिक ते न ॻाल्हायो त न ॻाल्हायो ठीकु आहे ऐं पाण में कचहरी करे सघो था, तव्हां मूंखां पुछी सघो था, पाण कुझु ॿुधाए सघो था, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। महिरबानी 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 तव्हांजी। अच्छा रफ़ीक भाउ उहो तव्हां कंदा छा आहियो पाण? हा हिकु इहो सुवालु आहे, के माण्हू कारोबारी हूंदा आहिनि ऐं किन माण्हुनि खां वरी जीअं मूंखां हींअर तव्हां पुछियो आहे लाइव प्रोग्राम में त छा कंदा आहियो, अगरि जे मां कुझु न आहियां कंदो, मां बेरोज़गार आहियां, मूं वटि अहिड़ो को ज़रियो न आहे, मूं वटि अहिड़ो को बि ज़रियो न आहे जेको मां पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र अॻिते वधाए सघां, त इहो बि तव्हां जेके खां पुछो था त ॾाढी मुश्किल ॻाल्हि हूंदा आहे, को माण्हू कूड़ बि ॻाल्हाए वेंदो आहे तो मां तव्हांखे छा ॿुधायां। अच्छा रफ़ीक भाउ हिकिड़ी ॻाल्हि चवां, तव्हांजे आवाज़ मां या तव्हांजे ॻाल्हाइण जे अंदाज़ मां त लॻे थो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी मां तव्हां जिते आहियो जिते रहो कयो था उथो वेहो था उतां तव्हां मुतमिन हर शइ मां,
पोइ तव्हां अहिड़ियूं मायूसी वारियूं ॻाल्हियूं छो पिया कयो? बराबर जिंदगी है, अल्लाह ताला जिंदगी दी है तो जिंदगी के इंसान अच्छा ज़रूरी अच्छा ॾिसो तव्हां चयो त मूं वटि कोई ज़रियो न आहे तव्हां कुझु कयां त अल्लाह साईं ज़रियो कढंदो आहे इंशाल्लाह तव्हांखे का न का अहिड़ी का शइ अल्लाह साईं तव्हांजे लाइ क्रिएट कंदो अहिड़ो को ज़रियो कढंदो जंहिंजे करे तव्हांखे सभु कुझु मिली वेंदो जेको तव्हां चाहियो था। अल्लाह दींदो हाँ इंशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे ॾींदो ज़रियो दींदो कोशिश पंहिंजी जारी रखियो पिया तूं हलूं पिया उथूं पिया वेहूं पिया दुनिया खे मोह ॾियूं था बिरादरी खे मोह ॾियूं था संगत खे मोह ॾियूं था दोस्तनि मां कुझु सिखिया आहियूं तव्हांजा प्रोग्राम ॾिसी कुझु सिखिया आहियूं जो एतिरो कुझु ॻाल्हाए सघूं था प्रोग्राम में। अच्छा अदा तव्हां सेवर शरीफ मां कॉल कई आहे न अदा? जी भाउ जी हा सेवन जानगारा मां हींअर मुंहिंजी रहाइश काज़ीमन में आहे मूंखे 15-17 साल तकरीबन काज़ीमन शहर में थी विया। सही सही सही। अच्छा अदा असांजी दिलि सां दुआ आहे त तव्हांजी जेका मुश्किलात आहे उहा दूर थी वञे ऐं अल्लाह साईं को न को अहिड़ो ज़रियो कढे जंहिं में तव्हांखे आसान तरीक़े सां को कारोबार मिली वञे जंहिंमें तव्हां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघो। असांजी त इहा दुआ आहे दिलि सां। आमीन मेहरबानी आमीन आमीन। थैंक यू भा थैंक यू। अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे ऐं रफ़ीक भा लाइ मां इहो ई चवंदसि त घबरायो न अल्लाह साईं वॾो आहे अल्लाह साईं ॾेई बि आज़माईंदो आहे अल्लाह साईं खसे बि आज़माईंदो आहे को मसइलो कोन्हे को अल्लाह साईं हर कंहिं सां गॾु हूंदो आहे। सो बहरहाल ब्रेक बि वठंदासीं ब्रेक खां पोइ वरी गॾायूं। वेलकम बैक रंगन भरी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ब्रेक खां पहिरीं तव्हां सभिनी ॿुधो त रफ़ीक रिंद भा जी कॉल हुई असांखे सेवण खां। सो रफ़ीक भा पंहिंजी ॻाल्हियुनि मां इलाही मतिलबु मायूस पियो लॻे। सो रफ़ीक भा लाइ या जेके ॿिया असांजा भाइर जेके न आहिनि पढ़ियल त थी सघे ॿियनि जी बि इहा सोच हुजे त भई मां न आहियां पढ़ियल हिननि टॉपिक रखियो आहे त टॉपिक खां बग़ैर मां नथो कॉल करे सघां या मां नथी करे सघां त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। ही प्रोग्राम सिर्फ़ु स्पेशल लाइ कोन्हे को जेके पढ़ियल लिखियल स्पेशल लाइ न आहे सभिनी जे लाइ आहे ऐं जेके टॉपिक ते नथा ॻाल्हाए सघनि त को मसइलो कोन्हे को तव्हां प्रोग्राम ते ॻाल्हाए सघो था त तव्हांजो प्रोग्राम सुठो आहे न आहे होस्टिंग कीअं आहे न आहे कीअं आहे इहो तव्हां ॻाल्हाए सघो था या तव्हांखे ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे छा महसूसु थींदो आहे सुठो लॻंदो आहे न आहे लॻंदो तव्हां पंहिंजी फीलिंग्स शेयर करे सघो था। ज़रूरी न आहे त तव्हां टॉपिक ते ई ॻाल्हायो ऐं तव्हां पाण ॿुधंदा आहियो त कॾहिं बि असां को टॉपिक रखंदा आहियूं ऐं असांखे काफ़ी माण्हू असांजा पंहिंजा लिखियल पढ़ियल भाइर आहिनि जेके असांखे चवंदा आहिनि असांखे यादि न आहे या असांखे हिन जो जवाबु नथो अचे त इन जो मतिलबु इहो थोरी आहे इंसान गिल्टी फील करे न बिल्कुलु बि न। ही तव्हांजो प्रोग्राम आहे ऐं तव्हांजी सिस्टर आहियां जॾहिं तव्हांजो दिलि चए तव्हां कॉल कंदा कयो घबराइण जी का बि ज़रूरत कोन्हे। ऐं रफ़ीक भा लाइ सभु दुआ कयो त उन्हनि खे रोज़गार जो को न को ज़रियो मिली वञे ऐं जेके सभु बेरोज़गार आहिनि उन्हनि सभिनी खे अल्लाह साईं रोज़गार ॾे आमीन। सो कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम मिसिस रहमान। जी वालेकुम सलाम खैरियत से ठीक ठाक? मां बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो? जबरदस्त जबरदस्त शो जो हमेशा वांगुरु। थैंक यू। हाँ अच्छा अमानत पहिरियां ॾियां जो खीर पिए सो अच्छा वीर बेत ॿुधो दंद ज़ोर वठन सुठा सुहिणा थियनि अखियुनि जोत वधे ॾाढी सूंह थिए वठी ज़ोर बदन लिंग चुस्त थियनि खीर सफ़ा सुठो वाह वाह ॾाढो मिठो ॿारो अचो पियूं भरे खीर वटियूं ॾे खीर अमा पी पढ़ण वञा। वाह 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 ज़बरदस्त मिसिस रहमान। पहिरियां त आउं तव्हांखे तव्हांजी अमानत ॾियां जिन जिन तव्हांखे सलाम ॾिना उन्हनि सभिनी जे तरफ़ां भाभी ॾिना हुआ न भाभी कोसर बिल्कुलु 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 ऐं किंजा बि एप्रिशिएट करे पई उनमें टेबल में बिल्कुलु जबरदस्त पोयम ॿुधाई किंजा। हाँ अच्छा भाभी खे बि खोड़ सारा सलाम प्यार मोहब्बत दुआऊं ऐं हू बि नवाबशाह जूं आहिनि त तमामु सुठी ॻाल्हि आहे। जी बिल्कुलु। अच्छा मिसिस रहमान ही बेत तव्हांखे पढ़े केतिरा साल थी विया? मूंखे मुंहिंजी जेका एज आहे 47 हाणे अलाए केतिरा थी विया त मतिलबु लॻभॻि अंदाज़न? हा लॻभॻि मां BA ग्रेजुएट आहियां ऐं मुंहिंजे ख़्याल में 28 साल थी विया 30 28 अच्छा 30 साल थी विया जी जी। त हिन वक़्तु तव्हां असांखे ॾिसी ॿुधायो या मतिलबु यादि हो? हा ॿिया बि मूंखे घणेई यादि आहिनि। वाह वाह ज़बरदस्त। अच्छा ॿियो कोई यादि आहे? साईं अमानुल्लाह बिरोई हूंदा हुआ न त हू असांखे तमामु सुठो पढ़ायो उन्हनि नंढे हूंदे खां ई। ॿियो भला कहिड़ो बेत यादि आहे? हा पैसो लधुम पटता पैसे जो वरतुम गाह गाह ॾिनुम मेह खे मेह ॾिनो खीर खीर ॾिनुम अमड़ खे अमड़ ॾिनो लोलो
लोलो ॾिनुमि कांव खे, कांव ॾिनो खंभ, खंभ ॾिनुमि राजा खे, राजा ॾिनी घोड़ी, चढ़ी घुम चढ़ी घुम। वाह 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 वाह, जबरदस्त। भी याद आहिनि काफ़ी। जूजू माटी याद आहे? जूजू माटी, जूजू माटी, हाँ जूजू माटी, लसी पंहिंजी घाटी, अमण सियाणी, मखण जी चाणी, आयो मींहुं आयो, लटड़ा पुसायो, इजो सिज निकतो, लटड़ा सुकायो। हाँ वाह वाह वाह, जबरदस्त। हिकड़ी लाइन तव्हां खाई वियो। हाँ वही मतलब एतिरो ख़ास सुट संधी आटी ईअं कुझु चवंदा आहिनि। हिकड़ी उहा लाइन जेका सुट संधी आटी उहा तव्हां खाई वियो, बाक़ी जेको आहे तव्हांखे यादि हो। बहरहाल इलाही मज़ो ईंदो वाकई बेत पढ़ण। ईंदा ई कोन्हनि, चवंदा आहिनि त ॾाढो डिफिकल्ट आहिनि। हा बिल्कुलु, सिंधी कोन ईंदी आहे मुंहिंजे ॿारनि खे क्लियर। अच्छा हाँ जीअं तव्हां कल इंग्लिश जो रखियो न। हाँ कल आया हुआ इंग्लिश जा जेके, त मुंहिंजे ॿारनि खे मतिलबु अंग्रेज़ी में काफ़ी होशियार आहिनि माशाल्लाह। अच्छा जीअं तव्हां चयो सिंधी नथी अचे। अच्छा जीअं तव्हां चयो त सिंधी नथी अचे, त इन्हनि में मिसिस रहमान इन में ॿारनि जी ग़लती या पेरेंट्स जी? सिंधी मतिलबु हूअं जेको पढ़नि था रटे रटाए त पढ़ी था वञनि अल्हम्दुलिल्लाह। हा बाक़ी जेको पढ़ण मतिलबु सिंधी में बेस पकी न आहे, असल ॻाल्हि इहा आहे। बेस पकी मतलब छो ना आहे? मकसद स्कूल में सिंधी पढ़ाई वञे थी न उन्हनि खे? हाँ पर इंग्लिश काफ़ी सब्जेक्ट आहिनि, सभु इंग्लिश में ई आहिनि। तव्हां सिंधी ॻाल्हाईंदा आहियो घर में? उर्दू में आहे। बाक़ी सभु साइंस, ज्योग्राफी ऐं सभु कंप्यूटर सभु इंग्लिश में आहिनि। पर तव्हां पाण घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहियो? हाँ हाँ असां सिंधी ॻाल्हाईंदा। त पोइ जेके ॿार तव्हांजा स्कूल में पढ़नि था उते सिंधी ॻाल्हाई वेंदी आहे, उर्दू या इंग्लिश? हाँ उते मतिलबु सब्जेक्ट सभु इंग्लिश आहिनि, पर सिंधी टीचर सिंधी ॻाल्हाईंदी आहे, उर्दू टीचर उर्दू ॻाल्हाईंदी आहे। अच्छा कोशिशि कयो। हाँ पर सिंधी न ईंदी आहे हिननि खे, मां ॿारनि खे ॾिसंदी आहियां न, सिंधी न ईंदी आहे। इहो बसि ईअं चवंदासीं त इहा त ग़लति शइ आहे, त इनखे थोरो करेक्ट कयो। त ग़लति आहे न, उहोई बेस पकी न आहे। हा छो जो पंहिंजी ॿोली जी अगरि बेस पकी न हुजे त पोइ माना ॿी ॿोली सिखण जो फ़ाइदो ई न आहे। हाँ इहो त आहे न, उहोई शुरू खां ई बसि असांजी बेस पकी हुई। असांजे जेके सिंधी स्कूलनि में अम्मी वारनि पढ़ायो कयो, पोइ 6 खां वठी असांखे इंग्लिश पढ़ाई वई। बिल्कुलु, ऐं बेस पकी हुजण जे खां पोइ ॾिसो तव्हांखे एतिरा साल गुज़री विया आहिनि, उन खां पोइ तव्हां एतिरो सुठे तरीक़े सां एतिरा बेत पढ़ी ॿुधायो पिया। ऐं सिंधी इलाही ॾुखी आहे बेतनि जी, तमामु डिफिकल्ट आहे। मुंहिंजे ॿार ॾे खे ॾे चई छॾींदा आहिनि ऐं खे काफ चई छॾींदा आहिनि। चलो कोशिशि कयो त सिंधी सुठी थिए उन्हनि जी। जी 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 हाँ, हींअर त नेट वग़ैरह आहे न दिलरा, त पढ़ंदा रहंदा आहिनि, करेक्शन कंदा रहंदा आहिनि। इंशाल्लाह अल्लाह साईं उन्हनि खे कामयाब कंदो। अदी अनीता सलाम चवंदी रहंदी आहे, अदी शाज़िया उरूज। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। सभिनी ॾिसंदड़ ॿुधंदड़। ओके दिलरा। ओके अल्लाह हाफ़िज़। ओके अल्लाह हाफ़िज़। थैंक यू मिसेस रहमान फ्रॉम नवाबशाह, साईं रेगुलर कॉलर, तमामु प्यारी कॉलर। ऐं मिसेस रहमान खे ॾिसो माशाल्लाह खोड़ सारा बेत जेके आहिनि उहे यादि हुया, ऐं एतिरनि सालनि खां पोइ। अच्छा इहो मेन शइ उहा ई अची वञे थी, बेसिक जंहिंजो पको आहे, बुनियादु जंहिंजो सुठो आहे, ऐं सिंधी जंहिंजी सुठी आहे, त उहो को बि बेत हुजे उन माण्हू खे यादि अची वेंदो या हू पढ़ी यादि करे सघे थो। त मिसेस रहमान जी पंहिंजी सिंधी जेका बेसिक आहे, बुनियादु सुठो पको, इन जे करे उन्हनि खे एतिरनि सालनि खां पोइ बि एतिरा बेत जेको आहिनि उहे यादि आहिनि ऐं अॻियां बि रहंदा। पर जीअं हुननि ॿारनि जी ॻाल्हि कई त ईअं खोड़ सारा ॿार आहिनि, ईअं खोड़ सारा घर आहिनि जिन जे ॿारनि खे सिंधी नथी अचे, त तव्हां कोशिशि कयो त पंहिंजे ॿारनि जी जेका आहे सिंधी उहा सुठी तरीक़े सां पढ़ायो ऐं सम्झायो। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। अनीता, हेलो अस्सलाम वालेकुम अनीता। वालेकुम सलाम, ख़ुशि आहियो न आपी? मां बिल्कुलु ठीकु अनीता, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। अनीता प्रोग्राम ॿुधो पिया? प्रोग्राम ॿुधूं पिया, न त छा कंदा बेटा, जो प्रोग्राम न ॿुधूं। हा हा हा, वाह वाह, दिलि ख़ुशि करे छॾींदी अनीता, ईअं दिलि ख़ुशि कंदी आहे। हा अच्छा अनीता, छा खाधो पीतो अथई अॼु भला, सही ॿुधाइजां? जी खाधो पीतो छा अॼु मंझंदि जी मानी में छा खाधई? भिंडियूं मानी। भिंडियूं? अच्छा तरियल या भिंडियूं मानी चांवर राति वारा हुया, उहे सच थी ॿुधायां। हा वाह वाह, अच्छा सुठी ॻाल्हि आहे। अच्छा ॿुधो ॿुधो, कुटी हुई बोरी हुया उहा। अञा बि कुझु हूंदो, अञा बि कुझु हूंदो।
चलो हाणे एतिरो कुछ खाधो अथई त बेत त याद हूंदई। बेत याद आ मां हिकिड़ो मौज़ू थी तव्हांखे ॿुधायां रखंदव उहो मौज़ू बिल्कुल ॿुधायो। सवाल आहे मतलब सवाल ॿुधायो ॿुधायो। सिंध जो वॾे में वॾो ओलिया कहिड़ो आहे इहो सवाल आहे सिंध जो जी ठीक आ रखी छॾिजो न इहो इंशाल्लाह रखंदासीं। मां हाणे बैत ॿुधायां थी तव्हां हो ॿुधाइजो न हिकिड़ो पहाड़ो सते जो ताज। मां मूंखे पहिरें जो यादि न आहे वरी सते जो सते जो ॿुधाइजो न अॼु तव्हां पुछो अच्छा अॼु ॻाल्हि ॿुधो पहाड़नि जो त ॾींहुं आहे ई कोन न उन ॾींहुं पुछो आहे त मज़ो अचे हा न अॼु कीअं ईअं कीअं ईअं न थींदो आहे न अॼु पहिरियां बेत त ख़बर पवे तव्हांखे यादि आहे या न आहे ॿुधायो सही। हाणे मां ॿुधायां थी हा जो खीर पीए सो वीर थिए डंडा ज़ोर वठनि सुठा सुहिणा लॻनि अखियुनि जोत वधे ॾाढी सूंहं थिए लिंग ज़ोर वधनि लिंग चुस्त थियनि खीर सफ़ा सुठो वाह ॾाढो मिठो वारो अचो पीयूं पी खीर वधूं ॾे खीर अमां पी पढ़ण वञा। वाह 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 तमाम सुठे तरीक़े सां अनीता ॿुधायो। अनीता जेको आहे हर शइ यादि करे थी न ॾिसो यादि करण वारे खे यादि थी ईंदो आहे तॾहिं कल्ह वारे टीचर चयो त पढ़ण सां गॾु यादि शयूं कयो ऐं अनीता सिर्फ़ु यादि ई कंदी आहे छो जो हुनखे कोई यादि कराईंदो आहे त उहो त ॾिसी सघंदी न आहे त उहो यादि कंदी आहे पंहिंजे दिलि जी अखियुनि सां त सुठे तरीक़े सां हर शइ हुनखे यादि थी वेंदी आहे। सो अनीता चयो त सते जो खोड़ो ॿुधाए खोड़ा उन ॾींहुं पुछो आहे जंहिं ॾींहुं खोड़नि जो ॾींहुं हुयो अॼु त बेतनि जो ॾींहुं आहे बेत पुछो त ॿुधाया ऐं मिसिस रहमान जे बेत ॿुधाया ऐं हुन सां गॾु पई पढ़ा इहे टई बेत मूंखे बि यादि आहिनि। सो बहरहाल जेको आहे तमामु सुठो टॉपिक अॼु जो असांजो। अच्छा हमेशह इहो ई चवंदा टॉपिक खां हटी करे न ॻाल्हाईंदा कयो टॉपिक खां हटी करे सवाल बि न कंदा कयो टॉपिक खां हटी करे बि न ॻाल्हाईंदा कयो जेको टॉपिक हले थो असांखे उन ते ई ॻाल्हाइणो आहे। सो जिन जिन असांखे सही तरीक़े सां बेत ॿुधायो आहे ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा बि मां चवंदी हलां आंटी नईमा जी कॉल शायदि सेकेंड टाइम न लॻी असां ब्रेक ते हुयासीं त आंटी कॉल कई हुई ऐं आंटी बेत जेको आहे ॿुधाइण बि चाहे पर जेको आहे कॉल डिस्कनेक्ट थी वई शायदि त उनजे करे उहो न ॿुधाए सघी पर आंटी मूंखे यकीन आहे त प्रोग्राम ॾिसी रही आहे आंटी वरी कोशिशि कयो हिकु दफ़ो कॉल मिलाइण जी ऐं शायदि तव्हांजी कॉल मिली वञे ऐं जेको आहे तव्हांजो बेत ॿुधणु चाहियूं था असां। सो हलूं था दुबई ऐं मीर मोहम्मद भाउ खे वेलकम कयूं था। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो? अल्लाह पाक जा एहसान नदी मालिक संजा करम आहिनि। अदा प्रोग्राम ॾिसो पिया भाउ? जी अभी बिल्कुलु प्रोग्राम ॾिसूं पिया। प्रोग्राम ॾिसो पिया सवाल ॿुधो आहे? सवाल बेत कोई बि बेत ॿुधाइजे। कोई बि न जेको आहे उहो ई तव्हांखे यादि आहे त पोइ ॿुधाए सघो था। अॻे वारा किताब अलॻि आहिनि हाणे वारा किताब अलॻि आहिनि नदी। हलो ठीकु आहे भला मीर मोहम्मद भाउ जे लाइ रिआयत आहे तव्हांखे जेको यादि आहे उहो ॿुधायो। जी ॿुधायो तू हबीब तू तबीब तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा जात मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहिब दे शफा मियां मरीज़न की। वाह 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 ज़बरी आमीन। अच्छा इहा हिकु दुआ ई आहे तुन ते आमीन ई चइबो आहे ॾाढी सुठी। अभी दुआ भी आहे 5वीं क्लास जो जेको आहे फर्स्ट बेत आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा घणा साल पहिरीं पढ़ियो तव्हां इहो बेत? ये भी काफी टाइम थी वियो तकरीबन 18-19 साल थी विया आहिनि जी। अच्छा यादि आहे तव्हांखे? जी जी बिल्कुलु अभी यादि आहे। ॿियो पहिरें किताब जो सबक़ यादि आहे नात। अच्छा उहो कहिड़ो आहे ॿुधायो? भली आहे मानी साहब सदा खुश थी सदा जी वाह वाह ज़बरदस्त। ॿियो बि ॿुधायो गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं छो तो थदड़ा मींहं वसाए बागनि में छो तो अंब पचाए वेत गुलनि खे पाराई छो तो थदड़ा मींहं वसाए। वाह वाह वाह। गाह पचाए गाह वेत गुलनि खे जो पाराई गाह पचाई अलो पाई रोज़ जो तारा तिमकाए गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। वाह ज़बरदस्त माशाल्लाह। जी बि बस थोरो थोरो यादि ईंदो आहे घणो न आहे। न न सुठी ॻाल्हि आहे तव्हांखे काफ़ी यादि आहिनि सुठी ॻाल्हि आहे। जी अदा सभिनी सलाम ॾिनो उन्हनि खे वालेकुम सलाम। जी बि अल्लाह सां सभिनी खे ख़ुशि करे थी। आमीन आमीन। सभी को कभी कोशिशि कजे पर कोन मिली वेंदो आहे हमेशह वांगुरु जी। बिल्कुलु बिल्कुलु ऐं जेको आहे अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे सभिनी जिन तव्हांजे लाइ सलाम ॾिना उन्हनि जा सलाम ऐं तव्हां त पहुचाया। वॾी महिरबानी भाउ मीर मोहम्मद भाउ कॉल कई ऐं मीर मोहम्मद भाउ इलाही सुठा बेत ॿुधाया ऐं ॾिसो ईअं ई हूंदो आहे त जंहिंखे जेके उनजे दौर में बेत हुया ऐं दिलि सां पढ़ियल आहिनि उन्हनि सभिनी खे यादि आहिनि ऐं 1 खां 2 खां 3 बेत ॿुधाए वियो
ऐं इलाही सुठा ॿुधाए वियो। फर्स्ट में त उहो बेत बि आहे ऐं दुआ बि आहे, तू हबीब तू दबीब। सो बहरहाल जेको आहे, अच्छा हिकिड़ो मतलब सवाल, हाणे एतिरा बेत सभिनी ॿुधाइनि त हिकिड़ो सवाल थो अचे मुंहिंजे ज़हन में, पर उहो हिन वक़्तु मेंशन नथी कयां। उहो असां टॉपिक करे रखंदासीं ऐं उहो टॉपिक भी सभिनी खे वणंदो। हिन मां थोरो लिखी छॾियां, भुलकड़ आहियां न, वरी विसरी न वञे। सो बहरहाल उहो बि टॉपिक इलाही सुठो आहे ऐं सवाल आहे, उहो सवाल आहे ऐं लफ़्ज़ बि आहिनि पर उहो सोचण जा आहिनि। सो उहो बि सभिनी खे वणंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट वीक रखंदासीं। सो हिन वक़्तु ॾिसंदासीं कॉल ते केरु आहे। अच्छा कॉल कोन्हे का। सो बहरहाल जिन जिन असांखे हिन वक़्तु कॉल कई ऐं सभिनी तक़रीबन बेत सुठे तरीक़े सां ॿुधायो, सभिनी खे यादि हुयो ऐं इलाही पुराणो जेको आहे पढ़ियलु हुयो उन्हनि जो, पर जिन जी सिंधी उहा ई ॻाल्हि त सुठी आहे त उन्हनि खे उहे शयूं यादि आहिनि अॼु ताईं। ऐं जीअं मीर मोहम्मद भाउ जेको आहे 5 क्लास जो बेत ॿुधायो, उन खां अलावा ॿिया बेत ॿुधाई। उन में चयो त मूंखे 18 खां 20 साल थी विया आहिनि, 19 साल त पढ़ियो हुयो। त इहा ॻाल्हि आहे त जेको बुनियादु हूंदो आहे उहो अगरि सुठो हुजे त पोइ अॻियां इमारत जेका आहे उहा जेतिरी बि तव्हां ठाहिणु चाहियो उहा तव्हांजी ठही सघे थी। पर मेन मक़सदु हूंदो आहे बुनियादु। अगरि बुनियादु तव्हांजी कची आहे त पोइ मथां माना ख़बर कोन्हे का, त उहो बुनियादु जंहिंजो कचो हूंदो त पोइ उहा इमारत जेको आहे केतिरो टाइम हली सघंदी। सो बहरहाल कोशिशि कयो त सिंधी जेका आहे असांजी पंहिंजी ॿोली उनखे सम्झो, उनखे पढ़ो। सो नेहा फ्रॉम लाड़काना। अच्छा वेलकम कयूं था नेहा खे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो नेहा। हेलो आपी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम नेहा। कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। प्रोग्राम ॾिसो पिया? नेहा हेलो। हाँ तव्हांजी जो टीवी में मुंहिंजी आवाज़ नथी अचे। तव्हांजो आवाज़ अचे पियो बिल्कुलु। टीवी खे तव्हां छॾे ॾियो, तव्हां टीवी जो वॉल्यूम बंदि कयो, न त तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी। न मुंहिंजो टीवी जो वॉल्यूम बंदि आहे। हाँ थैंक यू वेरी मच। अच्छा छा चवणु चाहींदो? तव्हां प्रटी था लॻो। महिरबानी नेहा। अच्छा नेहा तव्हांजो नालो नेहा आहे, नेहा जो मतिलबु छा आहे? नेहा जो मतिलबु आहे लव। नरम? लव प्यार। लव प्यार, वाओ जबरदस्त। अच्छा पोइ प्यार कंदड़ आहियो या मार ॾींदड़ आहियो? ॿई आहियां, 50-50। ॿई आहियो 50-50 मतलब उहे एंग्री बर्ड भी और अच्छा लव वारी भी। वाह वाह। अच्छा नेहा पाण छा कंदा आहियो? मैं स्टूडेंट आहियां, मेडिकल स्टूडेंट आहियो? वाह जी जबरदस्त। कहिड़े साल में पिया पढ़ो? वालेकुम सलाम। हेलो कहिड़े साल में पढ़ो पिया? मैं फर्स्ट ईयर आ। फर्स्ट ईयर आ? अच्छा इंशाल्लाह तव्हां कामयाब वेंदो पंहिंजे जेको तव्हां डॉक्टर थियणु चाहियो था, जेको शोबो तव्हां सिलेक्ट कयो उन में असां तव्हां कामयाब कंदो। अच्छा बेत याद आ? एक्सक्यूज मी। हेलो कैसा था ॻाल्हायो नेहा? तव्हां टीवी जो वॉल्यूम जेको आहे न उनखे छॾे ॾियो, तव्हां मूं सां ॻाल्हायो न नेहा। न होॾे हो जेकी आप ही होस्ट थी करे न, उहा त यको चवे थी त हेलो नेहा त उनते त मुंहिंजो आवाज़ नथो वञे। तव्हां मतिलबु उनखे तव्हां ॿुधो, मूंखे न उहा ॿी आहे, ॿी आहियां, उहा मुंहिंजी भेण आहे। अच्छा उहा ॿी आहे? मां त उनखे फोन कयो आहे। उहा ॿी आहे, उहा मुंहिंजी भेण आहे, उनजी नंढी भेण आहे, उहा मुंहिंजी वॾी भेण आहे। तव्हां उन सां त मुंहिंजो ॻाल्हायो न? न बस पहिरियां तव्हां मूंसां ॻाल्हायो आहे, जुड़वा आहियूं असां। न अच्छा तव्हांखे अज़रा सां ॻाल्हाइणो आहे या तव्हांखे खान सां ॻाल्हाइणो आहे? उन आपी सां ॻाल्हाइणो, जेके होस्ट उन सां कंहिंसां? नालो छा आहे उनजो? होस्ट करे जेकी आपी। होस्ट जो नालो छा आहे? मूंखे न ख़बर। नेहा तव्हां डॉक्टर थियण वारा आहियो, मुस्तक़बिल जा डॉक्टर। हाँ पर मां शो अॼु ॾिठो आहे। शो त तव्हां अॼु ॾिठो आहे? अच्छा नालो न आहे ख़बर होस्ट जो? न। अच्छा उहा एॾी त भली न आहे जो तव्हांखे उन सां ॻाल्हाइणो। मूंसां ॻाल्हाइण में छा आहे? न तव्हां भला आहियो, मां तव्हां करे ॾिठो न आहे न। मूंखे न ॾिठो अथव? अच्छा उन होस्ट खे ॾिठो आहे तव्हां? हाँ ॾिसां थी न टीवीअ ते। उहा कीअं आहे? सुठी आहे? उहा त सुठी आहे। छा में सुठी आहे? ईअं ई सुठी आहे, फिटी आहे।
अच्छा चलो मूंखे बि वणंदी आहे छो जो मुंहिंजी भेण आहे। अच्छा बताओ न सां ॻाल्हायो न। न उन सां नथी ॻाल्हाए सघां बसि उहा चए तूं ई ॻाल्हा। नेहा अच्छा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो नेहा हाणे तव्हां हीअं कयो तव्हां टीवी ॾिसो ऐं कॉल जेको आहे डिस्कनेक्ट थी वई मुंहिंजे ख़्याल में सो सार भाउ करे छॾी तव्हांजी लाइन। मूंखे सम्झ में नथो अचे सार भाउ बि खिले पियो आऊं बि त हू चए पई त मूंखे उन सां ॻाल्हाइणो आहे जेका टीवी ते वेठी आहे ऐं हुते जेको आहे ॿी आहे हिते ॿी आहे। अच्छा इहो ई आहे मतिलबु छा चवंदा आहिनि असर जेको टीवी बि तव्हां ऑन कंदा आहियो ऐं वरी मूंसां बि ॻाल्हाईंदा आहियो त पोइ ईअं ई थी वेंदो आहे त नेहा खे लॻे पियो त हूअ ॿी आहे हीअ ॿी आहे सो ईअं न आहे। ऐं हाणे छा चइजे लाइव आहियूं न असां लाइव जो इहो ई हूंदो आहे त हितां असां जेको ॻाल्हाईंदासीं डायरेक्ट तव्हां वटि पहुचंदो त हुननि खे सम्झ में न पियो अचे त वाकई में मूंसां उहा ॻाल्हाए पई या का ॿी हुई। सो नेहा आऊं ई तव्हां सां ॻाल्हायां पई मुंहिंजो नालो तव्हांखे न पियो अचे त मुंहिंजो नालो आहे अज़रा ख़ान। सो मूंखे इलाही मज़ो आयो बहरहाल नेहा सां ॻाल्हाईंदे साहर भाउ बि इंजॉय कयो मां बि इंजॉय कयो ऐं जेको आहे नोमान वेठो आहे उन बि इलाही इंजॉय कयो ऐं जेके असांजा ॾिसंदड़ ऐं कॉलर्स उहे बि इंजॉय कयो हूंदो त जेको आहे फर्स्ट टाइम असांखे अहिड़ो को कॉलर मिलियो जेको चए पियो असांखे होस्ट सां ॻाल्हाइणो आहे तव्हां सां न आहे ॻाल्हाइणो ऐं उहा टीवी वारी ॿी आहे तव्हां ॿिया आहियो। सो बहरहाल नेहा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां कॉल कई। अच्छा कुझु अच्छा हाणे सार भाउ बि तव्हांखे रिक्वेस्ट करे पियो उन मूंखे चयो मुंहिंजे तरफ़ां बि रिक्वेस्ट कयो त जॾहिं बि केरु कॉल करे त टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी ऑफ करे छॾींदा कयो म्यूट करे छॾींदा कयो छो जो तव्हां जॾहिं बि टीवी जो वॉल्यूम ऑन करे ॻाल्हाईंदव उहो आवाज़ मूं ताईं पहुचंदो आहे ऐं हुनजो ध्यानु नेहा जो मूं ॾे घटि हुयो टीवी ॾे वधीक हुयो त टीवी वारी छा पई चए ऐं हीअ छा पई चए। सो बहरहाल उहा मुंहिंजी वॾी भेण आहे ऐं मूंखे ॾाढो मारींदी हाणे न मां मतिलबु नेहा सां ॻाल्हायो हुनखे मां कोन ॻाल्हाइणु ॾिनो सो सॉरी ॾिया मां तव्हांखे पंहिंजी वॾी सिस्टर सां कोन ॻाल्हाइणु ॾिनो। सो जॾहिं हाणे तव्हां नेक्स्ट टाइम कॉल कंदव न त पोइ तव्हां मुंहिंजी सिस्टर सां ॻाल्हाए वठिजो जेका तव्हां टीवी ते ॾिसंदा आहियो ऐं ॿी आहियां उहा ॿी आहे। सो वेरी फनी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे ऐं मज़ो ईंदो आहे अहिड़े कॉलर्स सां ॻाल्हाईंदे ऐं हुन अच्छा हुनजो ॾोह कोन हुयो हुन चयो ऐं फर्स्ट टाइम कॉल कई आहे त मूंखे नालो न आहे ख़बर पर मूंखे उन सां ॻाल्हाइणो आहे न ॾिसो उहो केॾे हुन तरीक़े सां चए पियो उन सां ॻाल्हाइणो जेका टीवी ते थी अचे। सो इन जे करे चवंदा आहियूं त टीवी जो वॉल्यूम म्यूट करे छॾींदा कयो बंदि करे छॾींदा कयो ऐं सुकून सां आराम सां वेही करे तव्हां ॻाल्हाईंदा कयो तव्हां पंहिंजो आवाज़ु ॿुधणु चाहियो था त उहो रिपीट में तव्हां ॿुधी सघो था ऐं या वरी कंहिंखे मोबाइल ॾेई छॾियो उहो वीडियो तव्हांजो रिकॉर्ड करे ऐं बाद में तव्हां उहा क्लिप ॾिसी सघो था त तव्हां छा ॻाल्हायो ऐं नेहा वीचारी एतिरो परे खां कॉल कई ऐं बसि हुन हेलो हेलो में ऐं हुनखे ॾियो में पूरो करे छॾियो सो ॻाल्हि बि न थी सघी इन जे करे। सो बहरहाल हिकु वॾी महिरबानी नेहा तव्हां कॉल कई ऐं हिन वक़्तु असांखे कराची खां कॉल आहे असांजी तमामु प्यारी कॉलर ऐं असांजी लेट लतीफ़ कॉलर सायरा। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कीअं आहियो अज़रा ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। अच्छा मां लेट लतीफ़ चयो मां सही चयो न? हा बिल्कुलु हुन में को शक ई न आहे छो छा कयां कॉल लॻंदी न आहे न बसि मां छा कयां मां बि सम्झी वई आहियां न सायरा। ऐं अॼु त शुक्र आहे मुंहिंजी जल्दी कॉल लॻी वई अथव माना अॼु मां साहिर भाउ जे लाइ न चवंदमि त मुंहिंजी उन जल्दी माना कॉल मुंहिंजी खई आहे पर अॼु मां तुंहिंजो मुंहिंजो लक आहे जो मुंहिंजी जल्दी वीचारो साहिर भाउ रुगो हरू भरू मतिलबु उहा सभु शिकायत कंदा अथसि ऐं खणंदो बि आहे सभिनी जी कॉल। जीअं मुन्नी बदनाम हूंदी आहे तीअं साहिर भाउ न मुफ्त में बदनाम वेठो थिए। सही सही हे मुन्नी जो भाउ आहे मुनो। हा सही था चओ तव्हां मुन्नी और साहिर भाउ मुनो। हाँ न भाउ अल्लाह ख़ैर करे मां मुनी न आहियां सॉरी सायरा इहो ज़ुल्म न कर। अॼु भला नेहा अॼु तव्हां सां छा भला करे वई अॼु सीन? नेहा सां सीन थी वियो न मुंहिंजे ख़्याल में छो जो उहा चए पई त मूंखे उन सां ॻाल्हाइणो आहे जेका टीवी ते थी अचे। ॾिसो ऐं मूंखे ॾाढी खिल पई अचे। अच्छा उहो मतिलबु टैलेंटेड छोकिरी लॻे पई सुठी छोकिरी मेडिकल स्टूडेंट हुई पर हुन फर्स्ट टाइम कॉल कई ऐं शायदि हुन अध में प्रोग्राम ॾिठो त हुनखे मुंहिंजो नालो बि ख़बर कोन हुयो। अच्छा त मूं हुनखे चयो मुंहिंजी सिस्टर आहे हास्यकारी थी करे लाइ हास्यकारी हो अज़रा खे चढ़ाए थी। न उहो हास्यका न पई करे मतिलबु उहो थोरो कंफ्यूज थी वई त छा करणो छो जो टीवी जो वॉल्यूम ऑन हुयो। चलो हा ईअं थींदो आहे न माण्हू खे पोइ कंफ्यूजन थी वञे मां त अलाए किथे अची मिलियनि परे अची ॻाल्हाईंदी आहियां ख़बर ई न पवंदी आहे
काथे सायरा काथे ॿिया तव्हांजी छा ॻाल्हि कजे अॼु ख़बर पवंदी बेत याद आहे बेत याद आहे ॻाल्हि कजे कुझु त ॻाल्हि कयो न मुंहिंजे बारे में उहो ई त चवां थी त बेत याद आहे अॼु ख़बर पवंदी ऐं उहो पुराणे ज़माने जो बेत त न चओ न जेको 100 साल पुराणो जंहिं माना असांजी नानी वारे जे दौर जो भली हुजे पर ज़ाहिरी ॻाल्हि असां भली हुजे असांजी पंहिंजी सिंधी आहे हाणे सिंधी असां 5000 साल खां असां ॻाल्हाईंदा पिया अचूं त छा छॾे ॾिनी असां इहो त ॿारनि खे बि चवंदा रहंदा आहियूं तक़रीबन विच अॻियां पोयां यादि त रहंदो आहे इहो शइ बेत ईअं न आहे हा पोइ ॿुधायो न ख़बर पवे तव्हांखे यादि आहे न आहे ऐं न त मां थोरो ॿुधायां वरी मां विसरी वञे वरी मां यादि कयां वरी बेइज़ती आहे हा न न न न न अहिड़ी ॻाल्हि न आहे ॿुधायो ॿुधायो ईअं कजो ज़रा सही आहे थोरो मूंखां विसरी वञे तव्हां मुंहिंजी हेल्प कजो आउं हेल्प कयां ठीकु आहे भला आउं तव्हां सां गॾु पढ़ंदमि पढ़ो ॾिसां केतिरो था जो खीर थिए सो वीर थिए ॾंद ज़ोर वठनि लिंग चुस्त थियनि स्टॉप ग़लति यादि त आहे हे मतलब तू जेको आहे ॾंदनि खां पोइ वरी काॾे हली वई चुस्त थिए सायरा थोरो थोरो यादि त आहे अॻियां पोयां थोरो आहे सही यादि यार दिस इज नॉट फेयर तव्हां मथां खां वरी तव्हां बिल्कुलु लास्ट ते हलिया विया आहियो इहो सायरा सही न आहे इहा सुठी ॻाल्हि आहे न त माना पहिरियों फर्स्ट ऐं लास्ट ॿुधायो बसि इहा ई ॻाल्हि करो अच्छा ॻाल्हि ॿुधो जी सायरा तव्हांखे लॻिया बुख इन जे करे तव्हां मथां पढ़ियो वरी हेठां मतिलबु विच वारो तव्हां खाई वियो हाणे थियो आहे ब्रेक जो टाइम जीअं अदा जी आहे भली आहे त इहो अदा भाउ अञा अचे ई नथो अदा भली आहे जी आहे मानी खां पाणी पी सदा जी हा उहो ई न उहो बेत असांजे भाउ अचे ई कोन थो उहो खीर पीअण ऐं वीर थिए अची त हिन जे करे असांखे उहो बेत विसरी वियो जे नी तोखे बेत यादि थींदो तुंहिंजो भाउ बि अची वेंदो नो टेंशन ब्रेक जो टाइम थी वियो आहे सायरा सो वॾी महिरबानी कॉल करण जी ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं वेलकम बैक रंगन भरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे पहली कार कयूं था ऐं ब्रेक खां पहिरीं जेको आहे सायरा कुरैशी असांखे कॉल कई ऐं सायरा कुरैशी जेको आहे चयो त मूंखे बेत जेको आहे उहो यादि कोन्हे को त को मसइलो कोन्हे को जीअं ॾिसो कंहिंखे यादि न आहे त ठीकु आहे को मसइलो न आहे पर वरी बि सायरा केतिरो सुठो ॻाल्हायो ॿी कंहिं ॻाल्हि खे खणी वई ॿिए कंहिं टॉपिक ते ॻाल्हाई सो ज़रूरी न आहे त तव्हां टॉपिक ते ॻाल्हायो पर जेकॾहिं टॉपिक ते ॻाल्हाइणु नथो अचे कंहिं सवाल जो जवाबु त तव्हां शो ते ॻाल्हाए सघो था ऐं पर जंहिंखे टॉपिक ते ॻाल्हाइणो उहो टॉपिक ते ॻाल्हाइनि टॉपिक खां हटी करे न आहे ॻाल्हाइणो सो बहरहाल इलाही सुठो लॻो सायरा सां ॻाल्हाए गंबट खां कॉल आहे जावेद ॼामड़ो भाउ असांजो तमामु प्यारो कॉलर हेलो अस्सलाम वालेकुम भाउ वालेकुम सलाम अदी छा हाल आहे अल्लाह जो शुक्र भाउ तव्हांजी दुआ कीअं आहियो ठीकु आहियो भाउ मुंहिंजी दुआ लॻी पई आहे तव्हां पंहिंजो ॿुधायो अल्लाह जो शुक्र भाउ तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया हा अॼु प्रोग्राम रेगुलर ॾिसंदा आहियूं प्रोग्राम डेली ॾिसंदा महिरबानी अच्छा अॼु जो सवाल जेको आहे उहो बेत यादि आहे हा अॼु बेत यादि आहे ॿुधाईंदव हा न कॾहिं पूरो थींदुमि हा सदाईं सच चईंदुमि कूड़ चवां त पट वेंदा आहियां हुते हुते न पाण लाइ जायां सभई चवंदमि कूड़ो कूड़ो पासे में को वेह न ॾींदुमि सच चवण सां मिलंदुमि प्यार कॾहिं थींदुसि कोन कीन ख्वार मूंखे ॾे तूं सघंदाणी सच सां रखां दिलि घणी वाह 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 ज़बरदस्त अभी जी जी अदा कल अॼु हिकिड़ो हुयो तव्हां प्रोग्राम इंग्लिश जो हुयो जी 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 लेकिन माना मूंखे पुछणी नॉलेज के सां छो थी पढ़ाई वञे माना इन सां पढ़ाई वञे न नॉलेज अच्छा ज़बरदस्त सवाल आहे इहो बि इंशाल्लाह ज़रूर पुछी वठंदासीं इहो बि अॼु इहो तव्हांखे अचे त पोइ ॿुधाए छॾिजो ठीकु आहे इंशाल्लाह ज़रूर ॿुधाईंदासीं ऐं भाउ इलाही सुठो सवाल जेको आहे उहो पुछो त नॉलेज जेको आहे उहो असां कंहिंसां छो था पढ़ायूं इन सां छो न पढ़ाई वञे ऐं काफ़ी कल्ह जेके शयूं हुयूं इंग्लिश जे हवाले सां उहे सर मेंशन कयूं उहे सर क्लियर ॿुधायूं ऐं इलाही सुठो लॻो प्रोग्राम मूंखे कल्ह वारो ऐं जेको आहे कल्ह गेस्ट जेको आहे हिकिड़ो हुयो कॉल्स बि न हुयूं त बि मूंखे प्रोग्राम में एतिरो मज़ो आयो छो जो खोड़ सारी शयूं उन्हनि खां सिखण लाइ मिलियूं ऐं अहिड़ा माण्हू कॾहिं कॾहिं तव्हांखे मिलंदा आहिनि जंहिंमां तव्हां कुझु अचीव करे सघो कुझु हासिलु करे सघो कुझु सिखी सघो त उन्हनि जे पढ़ाइण जो तरीक़ेकार जेको आहे उहो ॿियनि टीचर त सभु सुठा आहिनि नो डाउट
पर मतिलबु उन्हनि जो पढ़ाइण जो तरीक़ो इलाही सुठो हुयो ऐं जेका बि हो ॿुधाइनि पिया त असां कहिड़े तरीक़े सां जेको आहे पढ़ाईंदा आहियूं स्टूडेंट्स खे या जेका लैंग्वेज आहे इंग्लिश जी उन में बि इलाही सारा उन्हनि जो त लहजा आहिनि जीअं असांजे सिंधी में लहजो आहे त हर कंहिं तरह जो पंहिंजो लहजो आहे त उन में बि इलाही लहजा आहिनि पर ॻाल्हि हिकिड़ी आहे ॿोली हिकिड़ी ई आहे पर सिर्फ़ु एक्सेंट्स जी जेका चेंजिंग हूंदी आहे सो इलाही सुठे तरीक़े सां ॿुधाइनि पिया त टीचर्स ऐं ॿी ॻाल्हि इहा त हुननि इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई त इंग्लिश लैंग्वेज जो कोर्स करण जे लाइ कंहिं बि उमिरि जी का ज़रूरत कोन हूंदी आहे कहिड़े बि उमिरि में माण्हू करे सघे थो ऐं उन्हनि ॿुधायो त 50-51 खां पोइ अबव जेके माण्हू आहिनि उहे बि असांजा स्टूडेंट रही चुका आहिनि ऐं इंग्लिश सिखी चुका आहिनि सो इन जे लाइ हू बाक़ी कल्ह जेको आहे अगरि कॉल मिली वञे हा त आउं सुवाल करे वठां पर भाउ खे ज़रूरु असां सुवाल जो जवाबु ॾींदासीं अच्छा कॉल आहे कॉल वठंदासीं मेहराब भाउ खरड़े खां हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम मेहराब जुणा खैरियत जी जी अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो महिरबानी ॿियो ख़ैर कान कल्ह ॿुधायो 200 कॉलूं आयूं प्ले कोड नंबर अच्छा कल्ह थोरो बसि प्रॉब्लम हुयो ऐं कॉल न लॻी सघी कंहिंजी बि ॿियो ॿुधायो अदा काज़ी साहब खे चऊं था हली ॿियो बि नंबर लॻरा ठीकु आहे भाउ थैंक यू भाउ थैंक यू ऐं जेको आहे कॾहिं कॾहिं टेक्निकल मसइलो थी पवंदो आहे को मसइलो कोन्हे को सो बहरहाल जीअं कल्ह वारी प्रोग्राम जी ॻाल्हि हले पई त कल्ह ॾाढो सुठो प्रोग्राम थियो नो डाउट इलाही कुझु ॿुधण जे लाइ तव्हांखे मिलियो हूंदो इलाही कुझु तव्हां उन मां सिखियो हूंदो ऐं कल्ह सर पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर बि ॾेई वियो हुयो जेको आउं तव्हांखे ॿुधायो यूट्यूब ते बि उन्हनि जो चैनल आहे जंहिं ते हू इंग्लिश सेखारींदा आहिनि पढ़ाइण ऐं तरीक़ेकार सो उन्हनि चयो त पढ़ण खां वधीक जेको आहे तव्हां ॿार खे सेखारियो छो जो ॿोली आहे ही इंग्लिश हिकिड़ी ॿोली आहे जेका असांखे सिखणी आहे ऐं काफ़ी माण्हू ॾिसो सम्झंदा आहिनि पर उहो रवानगी सां ॻाल्हाए न आहिनि सघंदा त हिन मतिलबु त तव्हांखे उहो माहौल अगरि मिलंदो तव्हांजी गैदरिंग अगरि उहा हूंदी त तव्हां सिखी बि वेंदव ऐं किथे बि वेंदा आहियो तव्हां कहिड़े बि मुल्क वेंदा आहियो त तव्हांजी पहिरीं ॿोली नाहे ईंदी तव्हांखे चाहे उहा अरबिक हुजनि अमेरिकन हुजनि जंहिं बि कंट्री में तव्हां वेंदा आहियो त पोइ तव्हां उते रही करे थोरी घणी ॻाल्हाइण सिखी वेंदा आहियो एतिरी त मतिलबु कंहिं बि शइ खे वठी सघो या कंहिंखे का शइ ॾेई सघो या कंहिंजी का ॻाल्हि सम्झी सघो या कंहिंजी का ॻाल्हि ॿुधी सघो या कंहिंखे कुझु पंहिंजो ॿुधाए सघो मसइलो सो इहो हूंदो सिखणु ऐं पढ़ण जे लाइ त सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे सो बहरहाल प्रोग्राम कल्ह जो लाइ सुठो हुयो कॉल आहे कॉल वठंदासीं सकरन खां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी जी भाउ नालो ॿुधाइजो अब्दुल जब्बार मांजोट अदी जी अदा वेलकम कयूं था भाउ प्रोग्राम में फर्स्ट टाइम कॉल कई आहे न भाई अदी अॻ में कॉल कई कल्ह कॉल मुंहिंजी न लॻी अच्छा जी अच्छा अदा टॉपिक ॿुधो इहो बेत जेको आहे मां सम्झो न आयल आहे कहिड़ो बेत तव्हां चयो मां निमाज़ पढ़ी हाणी आयो आहियां अच्छा जो खीर पीए सो वीर थिए अच्छा इहो त यादि न आहे मूंखे एतिरो बाक़ी चलो जेको यादि आहे उहो ॿुधायो झूझू माटी याद आ जी झूझू माटी याद आ झूझू माटी हाँ अच्छा एडो भला तव्हां हैरानगी सां चयो त झूझू माटी मतिलबु ॿुधो ई न आहे छा सिंधी न पढ़िया आहियो सिंधी यदि पढ़िया आहियूं पर हाणे वॾो टाइम थी वियो आहे मूंखे हिकिड़ो बस बेत यादि आहे जेको भला तव्हांखे यादि आहे उहो ई ॿुधायो हेलो अलाह जे ॾिने मां जेको यादि आहे उहो ई ॿुधायो भाउ हेलो अचो त धणीअ जा गीत ॻायूं गीत जी सभु हेलो जी जी भाउ चलो ठीकु आहे तव्हांखे बेत यादि न आहे को मसइलो न आहे उन बेत खे छॾे ॾियो तव्हां ॿियो ॿुधायो तव्हां छा कंदा आहियो मां अॼु जॉब कंदो आहियां नेशनल हाईवे में अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त ॿियो छा चवणु चाहींदो ॿियो अॼु मुंहिंजे नंढड़े भाइटे जी सालगिरह आहे राति नालो छा आहे डेडिकेट कंदासीं नालो छा आहे भाइटे जो अरमान अली अरमान जी ॿियो तव्हांजी टीम खे सजिन खे मुंहिंजो सलाम वालेकुम सलाम थैंक यू जब्बार भाउ ऐं जब्बार भाउ इलाही कोशिशि कई त को जेको आहे बेत तव्हां ॿुधाए सघां पर जेको आहे हुननि खे को बेत यादि कोन हो ऐं मूंखे वॾी हैरत लॻी झूझू माटी ते चवनि पिया अच्छा इहो वरी छा आहे झूझू माटी सो बहरहाल बेत इलाही सुठा आहिनि जेके बि आहिनि अॼु जेके अॼुकल्ह ॿार पढ़नि था या जेके पहिरें दौर में माण्हू पढ़ी आया या असां जेके पढ़ियासीं सभु सुठा आहिनि ऐं जेके बेत लिखंदड़ आहिनि न मूंखे त उन्हनि ते मतिलबु हैरानगी थींदी आहे त कहिड़े तरीक़े सां ॾिसो लिखनि था वरी किताब में छपिजे थो वरी पढ़िजे थो
त इहो बि दिमाग़ आहे न हिकिड़ो, ऐं इन लेखक खे बि सलाम कजे त वधीक सुठो आहे। सो बहरहाल उन्हनि चयो त मुंहिंजो भाइटियो आहे अरमान मानोटी, उनजी राति बर्थडे आहे। सो अरमान जे लाइ खोड़ सारियूं बेस्ट विशेस, अलाह साईं उनखे वॾी उमिरि ॾे ऐं ख़ुशि रखे। सो बहरहाल प्रोग्राम में जंहिं बि कॉल कई आहे तक़रीबन सभिनी बेत सही ॿुधाइण जी कोशिशि कई आहे, सभिनी सही ॿुधायो आहे। काफ़ी माण्हू आहिनि जिन जेको आहे न ॿुधाए सघिया। सो हिन वक़्तु असांखे कॉल आहे कश्मीर खां ज़ुबैदा जी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां सभिनी खे खोड़ सारा सलाम, दुआऊं हुजनि हमेशह जी। कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी शुक्र अल्लाह साईं जो, बसि ठीकु आहियूं। तव्हां कीअं आहियो उधर? मां बिल्कुलु ठीकु आहियां। ज़ुबैदा टॉपिक ॿुधो आहे? टॉपिक न ॿुधी सघी आहियां। ऐं अच्छा, बेत यादि आहे भला को बि? बेत जो खीर पिए सो वीर थिए। जल्दी जल्दी जो ॿुधायो। खीर पिए सो वीर थिए, दंद ज़ोर वठनि सुठा सुहिणा लॻनि। जो खीर हिकिड़ो मिंट बस, हिकिड़ो मिंट। अच्छा ॾिनो सीता ॿुधाए सघूं ॿियो? हाँ ॿियो बि ॿुधायो। ठीकु आहे, जेको ॿुधायो जेको यादि आहे। पैसो लदुम पटता पैसे जो तुम गाह ॾिनुम मैं ॾिनो खीर ॾिनुम अमर खे, अमर ॾिनो लोलो ॾिनुम कांव खे, कांव ॾिनो खंभ ॾिनुम राजा खे, राजा ॾिनो घोड़ो चढ़ी घुम। वाह वाह वाह। फटाको जीअं मुंहिंजो काको वेठो माड़ी पे, गुल काके जी दाढ़ी पे। वाह 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 जबरदस्त। थैंक यू ज़ुबैदा। ऐं टाइम बिल्कुलु ख़त्म थी चुको आहे, प्रोग्राम बिल्कुलु जेको आहे ख़त्म थियण वारो आहे, मतिलबु थी न चुको आहे। सो बहरहाल ज़ुबैदा असांखे हिक खां ॿ बेत ॿुधायो, सुठा ॿुधाया। ऐं ईअं ई कोशिशि कयो जेकॾहिं तव्हांखे इहो बेत नथो अचे त को मसइलो कोन्हे को, ऐं थोरो वॾो बि आहे, ऐं जीअं थोरो हुनजी सिंधी बि जेको आहे थोरो सभिनी खे सम्झ खां ॿाहिरि आहे, ऐं जंहिंजी पीड़ पकी हूंदी उहो इहा सिंधी पढ़ी बि सघे थो, सम्झी बि सघे थो। बाक़ी जेके मथां खां सिंधी पढ़ंदा आहिनि न, उहो वाक़ई में ही बेतनि वारी ॿोली नथा पढ़ी सघनि, छो बेतनि वारी ॿोली थोरी चेंज हूंदी आहे। प्रोग्राम आख़िरी कॉल आहे ज़ुबैदा ख्वाजा। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहे नज़रा? ख़ुशि आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? ठीकु आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। त प्यारा प्यारा त लॻो ॻाल्हियूं पिया कयो, माण्हू खे बेवकूफ़ था ठाहियो, कीअं ॻाल्हि आहे भला? बेवकूफ़? हा बस ॾिसो माण्हू चवनि था असांखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। हा उहो ई न, हाणे मां पाण हैरान थी वियमि त कीअं पई चवे। अच्छा ज़ुबैदा जी, सॉरी ज़ुलेखा, टाइम बिल्कुलु घटि आहे ऐं बेत तव्हांखे यादि आहे? हाणे बेत ॿुधाया? हा बेत ॿुधायो अगरि यादि आहे। असांजो ॿुधाया या जो खीर पिए उहो ॿुधाया? को बि ॿुधायो जेको तव्हांखे यादि हुजे। असांखे ॿुधाया जी। जे तूं बेत बाई से आए तूं आहिनि, नियो मान लाइन प्रिया संदे पार ॾे। वाह 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 वाह। ठीकु आहे, जे चङी त इहो बि ॿुधाए छॾियईं जो खीर पीए। बिल्कुलु ॿुधायो। खीर पीए सो वीर थिए, दंद ज़ोर वठनि सुठा सुहिणा लॻनि, अखियुनि जोत वधे ॾाढी सूंहं थिए, खीर सफ़ा सुठो वाह ॾाढो बिठो, मां ॾे खीर अम्मा पी पढ़ण वञा। वाह 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 ज़ुलेखा, थैंक यू सो मच। इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाईंदे, ऐं लास्ट में तव्हां कॉल कई, सो कॉल जेका आहे उहा डिस्कनेक्ट थी वई ऐं टाइम बिल्कुलु ख़त्म थी चुको आहे। ऐं सभिनी सुठी कोशिशि कई, सभिनी सुठे तरीक़े सां बेत ॿुधायो, हिक खां ॿ खां टे बेत बि सभु ॿुधाया विया। सो अॼु जो इलाही स्पेशल कंहिंजो नालो कोन वठंदासीं, पर सभिनी सही तरीक़े सां नाला जेको आहे बेत ॿुधायो। ऐं रही ज़िंदगी त वरी सुभाणे गॾु हूंदासीं जुमे जे प्रोग्राम में, ऐं जुमे जे प्रोग्राम कीअं आहे उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे। सो बहरहाल ज़िंदगी रही त वरी सुभाणे गॾु हूंदासीं। तेसीं ताईं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।